बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जॾो तुंहिंजो नाम बाझब ओॾियाई मंगा, जॾो तुंहिंजो नाम बाझब ओॾियाई मंगा, रिय थंभे रिय थूणिए तूं छपर तूं छांव, आऊं कुॼाड़ो कहाँ तोखे मालूम सभु की। अस्सलामु अलैकुम मुंहिंजा तमामु नाज़रीन, उमेद करियां थी तव्हां सभु बिल्कुलु ठीकु हूंदव। खोड़ सारियूं दुआऊं अवां सभिनीनि जे लाइ, नेक तमन्नाऊं अवां सभिनीनि जे लाइ। आऊं अवां जी पंहिंजी मेज़बान ताहिरा जो इहो प्रोग्राम अवां जो पंहिंजो सुबुह मेहरान आऊं साण खणी मौजूदु आहियां। हैव अ गुड मॉर्निंग। सुबुह सुबुह जो सलाम अवां खे सुबुह मेहरान जे हिन अंगण तां क़बूल पवे। नाज़रीन, गर्मियूं तमामु घणियूं आहिनि, नो डाउट। जून जो महीनो ऐं जुलाई जो महीनो, माना असां पूरे साल में ॾिसंदा आहियूं त पीक ते जॾहिं गर्मियूं वेंदियूं आहिनि त उहे इहे ई महीना हूंदा आहिनि। जून ऐं जुलाई में तमामु घणियूं गर्मियूं पाण सभिनीनि खे बर्दाश्त करणियूं पवंदियूं आहिनि। हीट स्ट्रोक जा डेज़ ऐं ॾींहं जो कमकार जेको आहे सो उहो सभु पाण स्किप करे छॾींदा आहियूं। हर को चाहींदो आहे त असां घर में जेको आहे न थधी छांव में वेठा हुजूं। घणा माण्हू माना इहो पॉसिबल ई कोन हूंदो आहे त उहे सुबुह जो जेकॾहिं काॾे वञनि था त ॾींहं जो काॾे वञनि, ऐं इहा हिकिड़ी सुठी प्रैक्टिस बि आहे। हिन मौसम में कोशिशि कजे त असां ॾींहं जो जेको सफ़ा गरम टाइम थिए थो उन में असीं ॿाहिरि न निकिरूं। ख़ासि तौर ते घर जा वॾा उहे मेंबर्स, एज जॾहिं वॾी थी वेंदी आहे त पोइ ज़ाहिरी ॻाल्हि आहे मुख़्तलिफ़ बीमारियूं बि अटैक कंदियूं आहिनि, इम्यूनिटी सिस्टम बि उन तरह कमु कोन कंदो आहे ऐं जल्दी सां जेको आहे न तमामु शयुनि जो असरु थींदो आहे इंसान जी सिहत ते। त कोशिशि कजे त घर में ठीकु आहे आरामु कजे ऐं इवनिंग टाइम में वरी पोइ कमकार थी वेंदा आहिनि। ॿारनि जो ख़ासि ख़्यालु कजे ऐं नमकियात जो इस्तेमालु कजे, घणे खां घणो पाणी जेको आहे उहो पीजे। जेकॾहिं कंहिंखे हीट स्ट्रोक जो उहो असरु थी थो वञे त पोइ उनजो प्रॉपर जेको इलाजु आहे, प्रॉपर ट्रीटमेंट आहे, उहो ज़रूरु वठणु घुरिजे। पाणी जो इलाही इस्तेमालु हुजणु घुरिजे, ग्लूकोस जो इस्तेमालु हुजणु घुरिजे त जीअं असां पोइ इन कंडीशन मां उहो जेको पर्सन सर्वाइव करे पियो त उनजी थोरी असां हेल्प करे सघूं। नाज़रीन, प्रोग्राम में साथ मौजूदु आहे बैठक प्रीमियम डस्ट जो। बैठक प्रीमियम डस्ट हिकु ब्रांड जो नालो न आहे, बल्कि असांजी धरती जो सभ खां अहम समाजी इदारो आहे। उहो ज़िंदगीअ खे आहिस्तगीअ सां गुज़ारणु, गॾु थियणु ऐं ख़ालिस महिमान नवाज़ी खे वंडण जी अलामत आहे। सो बैठक प्रीमियम डस्ट जी हिन स्पॉन्सरशिप सां पंहिंजे प्रोग्राम जे तरफ़ ऐं अॻियां वधां थी। जून जुलाई 2 महीना मोकिलूं, घर में उस्ताद बि मौजूदु हूंदा, उन ई तरह घर में ॿार बि मौजूदु हूंदा ऐं इहा प्रैक्टिस हूंदी आहे। माना पोइ वरी नानाणे घरनि में वञणु ऐं पंहिंजे फैमिली मेंबर्स खे वठी करे काॾे न काॾे माण्हू वेंदो आहे त उहे बि एक्टिविटीज़ यकीननि तव्हांजूं हलंदियूं हूंदियूं। ऐं महांगाई तमामु घणी वधी वई आहे, पेट्रोल क्राइसिस उहे सभु पाण ॾिसूं पिया, रेट जेको आहे ॾींहों ॾींहुं हर शइ जो चढ़ंदो वञे पियो, त काफ़ी माण्हू जेको आहे न इन्हनि शयुनि खां बि अवॉइड कनि पिया हिननि ॾींहंनि में। सो तव्हांजो फ़ोन कॉल्स बि रिसीव कंदासीं, तव्हां खां बि पुछंदासीं त तव्हांजो हिन वक़्तु छा एक्टिविटीज़ आहिनि। आयल जेके मुअज़्ज़िज़ महिमान आहिनि, पब्लिक हेल्थ सां उन्हनि जी वाबस्तगी आहे। इसरा यूनिवर्सिटी में पाण पंहिंजी जनाब ख़िदमतूं सर अंजाम ॾेई रहिया आहिनि, ॾाढे सुठे अंदाज़ में ॻाल्हाईंदा आहिनि, अप टू डेट रहनि था, उन्हनि जी नॉलेज तमामु घणी सुठी आहे। सो गर्मी जा ॾींहं आहिनि, कीअं पंहिंजो बचाव करणु घुरिजे, उन हवाले सां अॼु जे प्रोग्राम में डॉक्टर साहब सां ॻाल्हाईंदासीं। डॉक्टर हुसैन बख्श कोलाची साहब असांजे प्रोग्राम में मौजूदु आहिनि। अस्सलामु अलैकुम। असां बि सुबुह जो सलाम चऊं था ऐं उन्हनि जे लाइ तव्हां शाह जो बैत त चयो त अलाह साईं उन्हनि खे जिते आहे उते ख़ुशि हुजनि ऐं उन्हनि जो सुबुह बि एतिरो ई शानदार ऐं एतिरो दिलचस्प हुजे ऐं कमनि कारनि में ख़ुशि हुजनि। बिल्कुलु बिल्कुलु डॉक्टर साहब, गर्मी तमामु घणी आहे। माना इहो जेको आहे न एक्सेप्ट करिणो पवंदो आहे त बाबा जून जुलाई में गर्मी हूंदी, सारो सी त कोन थींदो, पर हीअ गर्मियूं ॾाढियूं ॾुखियूं आहिनि। हीट स्ट्रोक जा जेके डेज़ आहिनि, हफ़्तो जो हफ़्तो, अञा बि घणा ॾींहं थी वेंदा आहिनि, त ॾाढो ॾुखियो हूंदो आहे हर शइ खे मुंहुं ॾियणु, कमकार करणु। छा चवणु चाहींदव? ॾिसो, तव्हां जंहिं मौज़ू खे टच कयो आहे या जंहिं ते असांखे सॾियो आहे, आउं सम्झां थो इहो मेडिकल खां वधीक हाणे हर माण्हू, ॿार, उस्ताद, जेको घर में ख़ातून कमु करे थी, उहा बि इन शइ खे महसूसु करे थी। त इट इज़ नॉट अ बिग डायग्नोस्टिक प्रॉब्लम जंहिंजे लाइ को इस्पताल में वञिणो पवे, को डॉक्टरनि सां करिणो पवे। इहो हिकिड़ो सोशल, इन्वायरमेंटल ऐं मेडिकल ऐं असांजे अवेयरनेस जो हिकिड़ो गॾियल इशू आहे। जीअं जिते अॼु तव्हां हीउ प्रोग्राम करे, ऐं सम्झां थो त बिल्कुलु ई प्रॉपर टाइम आहे जंहिंमें माण्हुनि खे असां इहो सही नमूने सां ॿुधायूं। त इन जे लाइ हिकिड़ी त ॻाल्हि इहा आहे त मैक्रो लेवल ते बि गर्मी वधे पई। मैक्रो लेवल जॾहिं आउं चवां थो त पूरी दुनिया में चाहे उहे समुंड आहिनि
चाहे उहे हिमालय जा जेके असां ग्लेशियर था चऊं जी हा ऐं इवन जेका धरती जे मथां जेको पाणी वहे थो उहो ख़ुदि सूरज जे करे ऐं ॿियनि मौसमियाती तब्दीलियुनि जे करे गर्मी जो थिए पियो। ऐं हीअ गुज़िश्ता 2 साल अहिड़ा गुज़रिया आहिनि जंहिंमें जेको असांजो समुंड आहे, अरबी समुंड आहे या ॿिया जेके समुंड आहिनि, उन्हनि जो पाणी बि जेको गरम रहियो आहे, यानी मुसलसल गरम रहियो। हालांकि समुंड त अहिड़ी शइ हूंदी आहे जो तव्हां जेकॾहिं कराची में वञो त उन जूं त लहरूं हूंदियूं आहिनि ऐं उहो हिकिड़ो सागर आहे, उनखे गर्मी ऐं इहो छा कंदी। पर जॾहिं हेॾो सारो जेको 2/3 जेको पाणी आहे असांजो, त हिकिड़ो उन जो असरु पियो पवे। ऐं ॿियो असरु जेको आहे उहो पवे पियो जेके असां इंडस्ट्रियल रिवोल्यूशन जेको 17वीं सदी 18वीं सदी खां शुरू थियो ऐं अची 20वीं 21वीं सदी ताईं पहुतो, त उन में कारखाननि इलाही सारो दूंहों असांजे हवा में, ऐं उन दूंहें जी ख़ासि ॻाल्हि इहा आहे त अॻे सिज जा किरण अची ज़मीन ते लॻी वरी तेज़ी सां मोटी वेंदा विद द सेम स्पीड दे वर हिटिंग द अर्थ एंड इन अ वेरी शॉर्ट टाइम, इन अ फ्रैक्शन ऑफ सेकेंड्स वरी उहे हलियूं वेंदियूं आहिनि जेके असां ओज़ोन लेयर चवंदा आहियूं। हीउ जेको कारो दूंहों पैदा थियो आहे जंहिंमें मीथेन आहे, कार्बन आहे, ख़ासि तौर ते इन उन खे ट्रैप करे विधो आहे, जंहिंखे असां ग्रीन हाउस इफेक्ट था चऊं। त हाणे उहो जेका सिज जी गर्मी जी असांखे ज़रूरत आहे, असांजी सॼो ई धरती जेकॾहिं सिज न हुजे त असांजो त तव्हांखे ख़बर आहे त ॿूटनि जो फोटोसिंथेसिस जेको आहे, जेके सावा पन, गुल, वणकार, तव्हां जूं भाॼियूं, सॼो इहो फोटोसिंथेसिस ते आहे। त उन में लाइट ऐं पाणी जो पाण में हिकिड़ो प्रोसेस थिए थो। उन जे करे बि ग्लोबल टेम्परेचर जेको आहे उहो तक़रीबन 2 डिग्री खनि एवरेज, यानी जेको हज़ारनि सालनि में जिते टेम्परेचर बीठो हो उते हिन 2 सदियुनि में इहो तक़रीबन एवरेज 2 डिग्री सेंटीग्रेड जेको आहे उहो वधी चुको आहे। ऐं हाणे जेकॾहिं अञा इन खां 3 ते वञे थो त पोइ असांजे लाइ ही गर्मी ऐं हिन हीट खे बर्दाश्त करणु ऐं समाजी कमनि खे, इकोनॉमिक्स खे मेंटेन करणु ॾाढो ॾुखियो थींदो। जंहिंजो हिकिड़ो मिसाल बि ॾींदो आहियां त असां जेके पखा ठहियल आहिनि इहे 40 डिग्री सेंटीग्रेड ते तव्हांखे सुठी हवा ॾींदा। इन खां मथे जेकॾहिं टेम्परेचर आहे ऐं तव्हां पखो था हलायो त तव्हां बजाए हवा खाइण जे तव्हां अञा गर्मी मंझि पिया वियो, यानी पखो उहो तव्हांजे लाइ कमु कोन कंदो। जी जी, छाकाणि उनजी जेका लेवल आहे ऐं साॻी नमूने सां असांजी बॉडी बि कंहिं टेम्परेचर ते आहे जेको 98.6 या जेके असां 70 डिग्री सेंटीग्रेड चवंदा आहियूं। हाणे जेकॾहिं उन जे इर्द गिर्द टेम्परेचर वधियल आहे त लाज़मी आहे त उन ते बि हिकिड़ो असरु पवे पियो। त इहे सभु ॻाल्हियूं गॾिजी हाणे इन खे ग्लोबल वार्मिंग, ग्रीन हाउस इफेक्ट ऐं मेडिकल जा जेके आहिनि से इहे मसाला इन सां गॾु थियनि था। पर इन जी हिकिड़ी ख़ासि ॻाल्हि इहा आहे त प्रिडिक्टेबल आहे, यानी इन जो अंदाज़ो तव्हां लॻाए सघो था। मिसाल तौरु तव्हां जून जो जुलाई जो नालो वरितो त तव्हां इन जे लाइ इहो अॻु में ई ॿुधाए सघो था त जून ऐं जुलाई में गर्मी थींदी। माना एॾो इहो आसानु आहे, प्रिडिक्टेबल ऐं प्रिवेंटेबल आहे। त जीअं उहो महीनो शुरू थिए त जीअं तव्हां मिसाल ॾिनो पाणी जो वधीक इस्तेमालु करणु, ऐं उन खां सवाइ जिते शेड्स या वण आहिनि उन्हनि खे अञा बि वधीक असांखे हर साल वधाइणु खपे, न की घटाइणु खपे। ऐं जेके असांजा घर आहिनि इन्हनि जे अंदरि बि जेतिरो थी सघे उन्हनि खे कुशादो, हवादार ऐं थधे रखण जे लाइ अॻे असां वटि छटकार बि थींदी हुई, तव्हां ॾिसंदा हुआ त शाम जो, ॾींहं जो, सुबुह जो। हाणे शायदि इहा शइ असां खां थोरी विसरी वई आहे हली। त जेकॾहिं इहे नंढा नंढा कम बि असां कंदासीं। ऐं ॿियो टाइम मैनेजमेंट, जेका तव्हां ॻाल्हि कई 11 खां वठी 3 बजे ताईं या 6 बजे ताईं, इहो हिकिड़ो अहिड़ो टाइम आहे जो सिज जो किरणा जेके आहिनि से सिधा पवनि था। त इन टाइम ते तव्हां पंहिंजो जेको बि दुनिया जा कम आहिनि उन खे तव्हां मैनेज कयो अकॉर्डिंगली। उन वक़्तु थोरो आराम बि खपे, छांव बि खपे, पाणी बि खपे
ऐं पंहिंजी अवेयरनेस बि खपे। तव्हां रेडियो टीवी जे ज़रिए मालूमात वठो। अॼुकल्ह त अची वियो आहे हलियो एयर क्वालिटी इंडेक्स तव्हांजे मोबाइल फ़ोननि में, उन में टेम्परेचर ऐं इहे सभु तव्हां ॾिसी सघो था। सो इहो त थियो। हाणे इन सां गॾु कुझु बीमारियूं आहिनि जंहिंमें हीट स्ट्रोक तमामु घणो माण्हुनि खे यादि आहे, उन ते वरी पाण पोइ तफ़सीली ॻाल्हायूं। बिल्कुलु ईअं ई पाण जेको प्रोग्राम खे अॻियां वधाईंदासीं। पर मां चाहियां पई त हीट स्ट्रोक जो असरु जेकॾहिं थी थो वञे, उहो ॿार आहे, एज जो वॾो माण्हू आहे या यंग पर्सन आहे, उनजो भला ख़्यालु कीअं रखिजे? पहिरीं ॻाल्हि आहे त रुॻो हीट स्ट्रोक कोन्हे, हाई इफेक्ट ऑफ हाई टेम्परेचर ऑन हेल्थ असां पढ़ायूं था लेक्चर में, जंहिंमें पघर जो निकिरणु ऐं नमकियात जी कमी थी वञणु, ठीकु आहे, जंहिंखे असां हीट क्रैम्प चऊं था। तव्हांजे टंगनि में सूरु थींदो, तव्हांजे बदन में सूरु थींदो, छाकाणि तव्हांजो हाणे सोडियम ऐं ॿिया इलेक्ट्रोलाइट्स जेके आहिनि पघर जे ज़रिए निकिरी विया आहिनि, हाणे उहो हिकिड़ो इम्बेलेंस आहे। हीट स्ट्रेस आहे, तव्हां गर्मी महसूसु कयो पिया ऐं तव्हांखे थोरो हींयो ॿुॾणु पियो लॻे, तव्हांखे ईअं थो महसूसु थिए त मुंहिंजो मथे खे कुझु थिए पियो, सूरु थिए पियो, त इन खे असां हीट स्ट्रेस बि चवंदा आहियूं। ऐं ॿियो वरी असां वटि हूंदो आहे सिंकोपी। केॾीमहिल तव्हांजी गर्मी में जेके तव्हांजा रत जो सिरिश्तो आहे इहो वधीक ॿाहिरियनि रत दिलि जे बजाए तव्हांजे वधीक जेको ॿिया जिस्म आहिनि ओॾां रवानो करे छॾींदो आहे, त दिलि ॾांहुं रत जो दौरो घटि थींदो आहे, त तव्हांजी दिलि ॿुॾणु लॻंदी आहे। तव्हां आम माण्हू खे ॾिठो हूंदो, पाणी पींदो, हीउ कंदो, हू कंदो, थोरो साई पटींदो त वरी जेको आहे सो इन में एनर्जी। आख़िरी जेका इमरजेंसी आहे उहा आहे हीट स्ट्रोक, जंहिंमें तव्हांजो हीट रेगुलेटिंग सिस्टम जेको ब्रेन जो आहे ऐं जिस्म जो आहे उहो कमु करणु छॾे थो ॾिए, ऐं उहो मेडिकल जी तमामु ईअं सम्झो इमरजेंसी आहे जीअं हार्ट अटैक जी आहे। त उन वक़्तु तव्हांखे ध्यानु रखिणो आहे ऐं उन खे बि सवले नमूने सां ॾिसी सघिजे थो। हिकिड़ो त उन माण्हू खां हिस्ट्री वठी सघिजे थो त आया हुन गर्मी में कमु त कोन कयो आहे, आया हू सिज में घणो वक़्तु हलियो त कोन्हे, ऐं प्लस जेको आहे हुनखे तव्हां जेकॾहिं जिस्म खे हथु लॻाईंदो त चमड़ी बि हुनजी ॻाढ़ी तव्हांखे ॾिसण में ईंदी या गरम ॾिसण में ईंदी, ऐं पघर उन में निकिरंदो ई कोन। मीन्स दी रेस्पायरेटरी सिस्टम हैज़ फेल्ड। जेसीं ताईं तव्हांजो पघर निकिरंदो पियो तेसीं ताईं तव्हांजो हीट जेका अंदरी ॿाहिरीं उहा मैनेज थींदी वेंदी हली, ऐं पोइ उन में माण्हू बेहोश बि थी सघे थो, ओचितो किरी बि सघे थो। तंहिंजे करे उनखे असांखे इस्पताल ताईं या फस्ट एड ताईं कंहिं छांव में रखिणो आहे, उनखे सुम्हारिणो आहे, ऐं उन खां सवाइ जेकॾहिं उनजे जिस्म में बुख़ार या उहो 104 खां बि मथे थो हुजे त तव्हां उनखे थधियूं पटियूं रखी सघो था ऐं कपिड़ो रखी सघो था, विंजणी पाण वटि पई आहे त इहा हणी सघो था। ऐं अॼुकल्ह त थोरो इमरजेंसी जूं 1122 अहिड़े क़िस्म जूं सहूलियतूं बि आहिनि, या का गाॾी आहे उन सां तव्हां वेझी इस्पताल में पहुची सघो था। पर ॻोठनि में त अॼु ॾींहं ताईं त उहे सहूलियतूं एॾियूं असांखे कोन थियूं मिलनि न, इहो एॾो जल्दी सां जेको आहे 1122 तव्हांखे सर्विस मिली वञे, इहो ॻोठनि में एॾो जल्दी कोन थो थिए। डॉक्टर साहिबु अक्सर इहा बि शिकायत ॿुधी वेंदी आहे, माण्हू शिकायत कंदा आहिनि त बॉडी जो टेम्परेचर इलाही गरम रहे थो, जिस्म तमामु घणो गरम रहे थो, उनजो भला छा रीज़न हूंदो आहे? ॾिसो, हिकु तव्हां ॿुधायमि त हिकिड़ो त तव्हांजो रेगुलेटिंग सिस्टम आहे, जंहिंखे असां ब्रेन में सभई सिस्टम आहिनि, जंहिंमें टेम्परेचर रेगुलेटिंग सेंटर आहे। अगरि हीट स्ट्रोक थी ऐं उहो कमु करणु छॾे थो ॾिए त जिस्म खे ख़बर कान पवंदी त केतिरो मूंखे टेम्परेचर सां विढ़णो आहे, छा करिणो आहे। हिकिड़ो त इहो आहे। ॿियो इहो आहे त जेकॾहिं तव्हांजो पघर निकिरणु बंदि थी वञे, मिसाल तौरु घिम तमामु घणी थी वञे हली, गर्मी एतिरी घणी थी वई आहे जो हाणे तव्हांजो जिस्म जेको आहे सो उहो पंहिंजो पघर ॿाहिरि नथो कढी सघे, त इन सिचुएशन में बि तव्हांखे गर्मी तमामु घणी जेका आहे सा महसूसु थींदी। बट हीट स्ट्रोक में तव्हांखे पूरी ख़बर बि कान पवंदी, तव्हां किरी सघो था ऐं तव्हां इमरजेंसी में वञो। हिननि जेके बि ॿियूं ॻाल्हियूं आहिनि इन्हनि में तव्हां कुझु न कुझु पाण बि करे वेंदो, जेकॾहिं गरम जॻह तां आहियो त उतां उथी वेंदो हलिया। त इन जे लाइ बहितर इहो ई आहे ॿाराड़ी में ख़ासि तौर ते त वणनि जी जिते बि कतार हुजे कोशिशि कजे, ऐं जेकॾहिं घर में को छांव वारो वणु आहे त उनखे एतिरो संभालिजे जो हू तव्हांखे गर्मी में
डॉक्टर जो कमु ॾींदो, उहो ऑक्सीजन जो कमु कोन ॾींदो, पर तव्हांखे गर्मी खां बि बचाईंदो। ऐं अॻे ज़माने में थोरो असां वटि मंग बि हूंदा हुआ हैदराबाद में, त घरनि डॉक्टर साहब रगो ॿुधा न उन्हनि जो मक़सदु इहो त उहो मथां खां हवा जेका हूंदी हुई ताज़ी उहा हेठि खणी ईंदा, हेठां खां गरम हवा जेका आहे सा मथे खणी ईंदा, त जेको फर्श आहे घर आहे इहो थधो रहंदो हो। इहो हिकिड़ो कुदरती आहे त गरम हवा मथे वेंदी, छाकाणि फर्श ऐं ॿारनि ऐं घरनि जे करे उहा गरम थींदी, मथीं जेका कुदरती हवा थोरी थधी हुई, इहो सर्कुलर जेको आहे सो इहो हलंदो रहंदो। त इन्हनि खे बि असांजी जेके इंजीनियर्स आहिनि, राज़ा आहिनि, इन्हनि खे ॾिसणु खपे। ऐं ॿियो इहो आहे त हवा जे रुख जी तरफ़ अगरि असांजा घर ठाहिबा, जितां खां हवा जो लंघ सुठो आहे, दरियूं दरवाज़ा उन पासे हूंदा, त इहा बि हिकिड़ी बहितर ॻाल्हि आहे। ऐं ॿियो इहो आहे त जीअं छंटकार जो मूं तव्हांखे ॿुधायो, ऐं कुझु असां वटि जेके बिजली जो इस्तेमालु आहे, उन में अॼुकल्ह सोलर तमामु घणो अची वियो आहे। अहिड़े नमूने साण जेकॾहिं उन्हनि वटि कुझु बिजली जो ऐं हवा जो को बंदोबस्तु आहे, त हिन टाइम ते कोशिशि करे उनखे 11 खां वठी 3-4 बजे, चाहे स्कूल आहे, अस्पताल आहे, कोशिशि करे जेके बि कूलिंग या हवा ॾियण वारा जेके जदीद तरीक़ा आहिनि, जी डॉक्टर साहब, उन्हनि ते पूरो ध्यानु ॾिजे, उहे बंदि न थियणु घुरिजनि। डॉक्टर साहब, उन खां अलावा हाउ मच एक्सरसाइज इज़ इम्पॉर्टेंट, असां हिन शइ खे विसारे छॾियो आहे अॼु जे दौर में। जेकॾहिं डॉक्टर चवे थो त बाबा तव्हांखे वॉक करिणो आहे, त पोइ ॾिसंदा आहियूं त बाबा असांजो बाबा वॉक ते वञे थो, भला केॾीमहिल असां बि निकिरी वञूं, उहा डॉक्टर जी रिकमेंडेशन हूंदी आहे, पर असां इन्हनि शयुनि खे पंहिंजी प्रैक्टिस मां हटाए छॾियो आहे, मोस्टली ईअं थिए थो। छा चवणु चाहींदव? ॾिसो, अॼु असां घणो करे त गर्मी जी मौसम में ॻाल्हि कयूं पिया, जी हा, जी हा, त पहिरीं ॻाल्हि आहे त सुबुह जो सवेल त एतिरी गर्मी कान थी हुजे, नॉर्मल टेम्परेचर रहे थो, जी हा। तंहिंजे करे इहो अर्ली मॉर्निंग जी जेका वॉक आहे, इहा असां रिकमेंड कंदासीं। ऐं उन खां सवाइ जेकॾहिं शाम जो बि हू का वॉक कनि था, त उहो बि मग़रिब या उन जे वेझो जॾहिं सिज जी तपश जेका आहे सां गॾु, पर उते बि इहो ख़्यालु करिणो, अगरि तव्हांखे थकावट महसूसु थी थिए, यू स्टॉप देयर। जेतिरो तव्हां हली सघो था, इहो लाज़मी थोरो ई आहे त तव्हां पूरो अधु कलाकु कयो, थोरो थोरो कयो, त उहो हिकिड़ो तव्हांखे ख़्यालु रखिणो पवंदो। प्लस छतरी जो इस्तेमालु जेको आहे उहो असां विसारे छॾियो आहे। ऐं हिकु दफ़ा चीन में वियो त उते हर नंढे ॿार खे, वॾे खे, इहा नंढड़ी नंढड़ी छठी त हुई। आउं सम्झां थो उन सां एॾो त हिकिड़ो त रंगीन सोशल लुक थी थिए, उन ते कई गुल फुल आहिनि, ऐं उन ते को वॾो ख़र्च बि कोन थो थिए, ऐं उन सां तव्हां छां खां बि बची सघो था। तव्हां लेकिन ओचितो बरसाति अची सघे थी ऐं सिज जी शदीद गर्मी, तंहिंजे करे आउं सम्झां थो त असांखे छतरी खे हू बि चवंदा आहिनि त मुंहिंजे मथां छपर ऐं छां हुजे, हिकिड़ो ढाल हुजे, छतरी जो हिकिड़ो पंहिंजो कंसेप्ट आहे, त उहा बचाइण वारी शइ आहे। ऐं सम्झां थो उन ते बि असांखे ख़ासि तौर ते स्कूल में जेके ॿारड़ा वञनि था, अॻे तव्हां ॾिसंदो इवन असांजी यूनिवर्सिटी में, सिंध यूनिवर्सिटी में या लियाकत यूनिवर्सिटी में बि छोकिरियूं इहा छतरी खणी ईंदियूं हुयूं, पर हाणे मूंखे नथो लॻे त शायदि लम्स में इहो अञा ताईं आहे। सुठो बि लॻे थो, छतरी जो मक़सदु इहो न हूंदो, अम्ब्रेला जो मक़सदु त सिर्फ़ु असां मींहं में हुनखे इस्तेमालु कयूं, पर गर्मीअ में बि हुनजो इस्तेमालु बिल्कुलु सही आहे। डॉक्टर साहब, फूड भला कीअं हुजणु घुरिजे? फूड इज़ द बेसिक नीड ऑफ ह्यूमन, बल्कि हर जानदार जी उहा जेको आहे न बेसिक नीड थिए थी। असां ॾिसूं था त हिन टाइम में जेकॾहिं तव्हां जॉब ते वञो था, तव्हांखे देरि थी वञे थी, त तव्हां जल्दी सां उहो जेको आहे न फ्राइड फूड जेको आहे सो उहो वठी छॾियो था, पाणी जी हिकिड़ी बोटल वठी छॾियो था। मां चाहींदसि त हिन हवाले सां बि तव्हां ज़रूरु ॻाल्हायो। बिल्कुलु, तव्हां ॾिसो न, असांखे गर्मी वारे मौसम में जेके फ्रूट आहिनि उहे घणा थियनि था। तव्हां ॾिसंदो त सियारे में ॿियनि इलाइक़नि में घणा असां वटि अंब आहिनि, ॿेर आहिनि, फालसा आहिनि, त अगरि इन्हनि जो असां जूस जो इस्तेमालु कंदासीं, फ्रेश जूस जो, त आउं सम्झां थो त इहो त हिकिड़ो न रुॻो एनर्जी तव्हांखे ॾींदो, पर तव्हांजी जेको आउं चवंदो आहियां इम्यूनिटी जेका आहे, बेसिकली त असांजी सिहत जो सॼो दारोमदारु आहे इम्यूनिटी ते। तव्हांजे जिस्म में जेसीं ताईं इम्यूनिटी हूंदी त तव्हां गर्मी खे, इन्फेक्शन खे, बीमारियुनि खे ऐं सिहत खे बहितर करे सघंदो। ऐं इम्यूनिटी इम्प्रूव थींदी आहे
तव्हांजे न्यूट्रिशन सां। बिल्कुलु बिल्कुलु। त आउं सम्झां थो जेके बि हींअर फ्रेश फ्रूट आहिनि जी डॉक्टर साहब। उन्हनि में जेके बि मिली सघनि था हा उन्हनि जो पंहिंजे इकानॉमी खे ॾिसंदे तव्हां उन्हनि जो ज़रूरु, पर उन्हनि मंझि बि अॼुकल्ह केमिकल जो तमामु घणो इस्तेमालु थी वियो हा आहे इहो आहे। ऐं उन्हनि खे अहिड़े क़िस्म जा केमिकल ते ज़ोर ई पचायो थो वञे ऐं उन्हनि खे रंग ॾिना था वञनि ताकी हू ख़ूबसूरत ॾिसण में अचनि सही सही। ऐं मिठे करण जे लाइ त एसीं ताईं आहे जो उन्हनि में या शुगर या इंजेक्शन, तंहिंजे करे उहो थोरो हिननि खे ध्यानु रखिणो पवंदो त अहिड़े जॻह तां या पंहिंजे इलाइक़े में जंहिंमें मिलावट न हुजे, इट शुड बी नेचुरल एंड फ्रेश, उन ते थोरो उन्हनि खे ध्यानु ॾियणु खपे ऐं जेतिरो थी सघे ओतिरो साफ़ु सुथिरो रहण जी जेका आहे सा उहा कोशिशि कजे। ऐं ॿियो इहो आहे त ऊन्हारे में आउं चवंदो आहियां त घटि में घटि 2 दफ़ा उनखे वेंझणु घुरिजे, यानी बाथ जेको आहे ऐं उहो अगरि थधे पाणी सां आहे त आउं सम्झां थो त उनजे जिस्म जी इम्यूनिटी बि वधंदी, प्लस सफ़ाई सुथराई जे करे जेको जरासीम आहिनि उहे घटि थींदा ऐं गर्मी में जेको असांजा स्किन जा स्पोर्स आहिनि उहे हीट रेगुलेशन जो सम्झो नंढड़ियूं दरियूं आहिनि असांजी जिस्म में जितां खां पघर जे ज़रिए गर्मी जेका आहे सा ॿाहिरि थींदी आहे ऐं असांखे चमड़ी जेका आहे उहा थधाण बि महसूसु कंदी आहे, छाकाणि टच जो जेको सेंस आहे उहो चमड़ी वटि आहे। तॾहिं का बि शइ थधी लॻंदी त तव्हांखे उहा थधी महसूसु थींदी, गरम हूंदी त गरम महसूसु थींदी। त आउं सम्झां थो ऐं उन खां पोइ जॾहिं तव्हां शावर वठो था त पाणी जो ज़ियान न आहे करणो, छाकाणि त असां वटि अॼुकल्ह माण्हू ईअं था सम्झनि त हर शइ एतिरी त असां वटि पई आहे जो इहा कॾहिं खुटंदी कोन, एवरीथिंग इज़ इन अ लिमिटेड क्वांटिटी ऐं उनजो इस्तेमालु जाइज़ तरीक़े सां करणु असांजे इस्लाम मंझि बि आहे ऐं असांखे इन्हनि शयुनि जो ख़्यालु रखणु खपे थी। कुदरत जूं पंहिंजे अख़लाक़ में बि हिकिड़ो माण्हू ॾिसे त इहा शइ हिकिड़ी जॻह बहितर हुजे थी त तव्हां जिथे लिमिटेड शइ इस्तेमालु करे सघो था उते कयो, बेवजह तव्हां एक्स्ट्रा। ॿियो अॼुकल्ह मूं नौजवान में ॾिठो कारा कपिड़ा तमामु घणा था पाता वञनि। जी हा जी हा। आउं सम्झां थो त गर्मी जी मौसम में लाइट कलर असां रिकमेंड कंदासीं, कैजुअली यानी मौसम ठीकु हुजे तव्हां उनखे पंहिंजे शौक़ खे पूरो करे सघो था ऐं सोढ़ा कपिड़ा बि न, यानी थोरो लूज़ ताकी जेका एयर जी सर्कुलेशन बॉडी ऐं कपिड़नि जे विच में आहे उहा पंहिंजी जॻह ते जारी रहे। ऐं आउं त पुराणे ज़माने में सम्झंदो आहियां त जेके माण्हू मथे ते पटको ॿधंदा हुआ ऐं औरतूं चुनी ओढ़ींदियूं हुयूं ईअं, त आउं सम्झां थो इहो बि हिकिड़ो गर्मी खां बचाव जो ज़रियो थी सघे थो, छाकाणि त सिज जी रोशनी कपिड़े ते पवण खां पोइ तव्हांखे डायरेक्ट हिट कान कंदी। ख़ासि तौर ते असां वटि इहे जेके कल्चरल शयूं आहिनि इन्हनि खे जीअं असांजे पुराणे ज़माने में हुयूं उहे इस्तेमालु करण साण बि ख़ासि तौर ते गर्मी जे मौसम में आउं रिकमेंड कंदुसि त जेकॾहिं तव्हांजो मथो ढकियलु आहे ऐं तव्हां को बि जीअं छतरी जी असां ॻाल्हि कई आहे अहिड़े नमूने सां को हल्को टुवाल या उहो बि जेकॾहिं पुसाए सख़्तु गर्मी आहे पंहिंजे मथे ते रखी सघो था या चेहरे खे उन सां या जिस्म खे हथनि खे कूल कयो था त इहो बि हिकिड़ो तव्हांजो इमीडिएट फस्ट एड थी वेंदो। ज़बरदस्त ज़बरदस्त। डॉक्टर साहब अॻ में ईअं हूंदो त औरतूं जेके अबाया बुरका पाईंदियूं हुयूं त उहे अच्छा हूंदा हुया ऐं उनजे मथां हिकिड़ी केप हूंदी हुई ऐं उन में जेको आहे सो सोराख हूंदा हुआ त उहे बि त वेंटिलेशन जो उहो ई कमु हुयो न ऐं पाण खे माना उहो थधो रखण जे लाइ बि उहा शइ मां सम्झां थी त बहितर हुई। अॼुकल्ह त असां जेको आम यूनिवर्सिटीज़ में बि माना छोकिरियुनि खे ॾिसंदा आहियूं त उहे कारा बुरका पातल हूंदा आहिनि त उनजो बि त ज़ाहिरी ॻाल्हि आहे हिकिड़ो असरु थिए थो न, गर्मी जे हिसाब सां ड्रेसिंग हूंदी आहे त उहो थोरो उन शइ जो ख़्यालु रखणु घुरिजे। डज़ नॉट मीन त जेको आहे सो उहो ई ट्रेंड वापसि अचणु घुरिजे, पर कपिड़ो जेको आहे सो उहो लाइट हुजणु घुरिजे जेको अव्हांखे हरू भरू वधीक अव्हांजी बॉडी टेम्परेचर खे वधाए न, जेको तव्हांखे नुक़सानु न ॾिए। कॉटन जेका आहे उन में वधीक एयर पास थियण जी क्वालिटी आहे ऐं आउं सम्झां थो सिंध में कपह जी मौसम जेका आहे उहा बि इन ई गर्मी सां गॾु थिए थी। कुदरत इनडायरेक्टली असांखे इहो इशारो ॾिए थो त मूं हेतिरो तव्हांखे अची इहे कपह वेझी करे इन धरती ते ॾिनी आहे त तव्हां इनखे इस्तेमालु बि कयो ऐं इहा तव्हांजे लाइ हिकिड़ो मैसेज फ्रॉम द नेचर
हाँ, ज़बरदस्त डॉक्टर साहब। अच्छा, असां हूअं माना इहो ऑब्ज़र्व कयो आहे त हर ॿियो माण्हू माना घर में बि जेकॾहिं कोई महिमान अचे थो त उहो चवंदो आहे त थधो पाणी खपे, त उहो थधो पाणी ॿाहिरां अची करे जल्दी पीअणु, बार बार थधे पाणी जो इस्तेमालु करणु, या मोस्टली असां माण्हू ॾिसंदा आहियूं हाणे त ॾाढो उहो फैशन जी तौर ते टम्बलर्स ऐं बॉटल्स छोकिरियुनि जे हथनि में हूंदा आहिनि, पर अक्सर ॾिसंदा आहियूं त माण्हू जॾहिं ॿाहिरि वञनि था त उन्हनि वटि का पाणी जी बॉटल न हूंदी आहे, या बाबा घर ठीकु आहे वेझो आहे हलिया था वञूं पोइ वञी पाणी पीअंदासीं, त इहो पाणी जो न इस्तेमालु करणु, घटि इस्तेमालु करणु, इहो केतिरो नुक़सानु ॾिए थो? पहिरीं ॻाल्हि आहे त पाणी फैशन कोन्हे, हा हा पाणी ह्यूमन फिजियोलॉजी जी ज़रूरत आहे, यस ऐं असांखे सेफ पाणी ऐं कुझु थधो पाणी जेको आहे जिस्म खे या असांजे तबियत खे वणे जी थो, पर बर्फ़ जो ज़्यादा इस्तेमालु करणु या सफ़ा एतिरो थधो पाणी जेको माण्हू पी बि न सघे, सही इन खां थोरो असांखे अवॉइड करिणो आहे। इट शुड बी अ नॉर्मल कोल्ड ऐं क्लीन वाटर हुअणु खपे। ईअं न आहे जो उहो पाणी जेको आहे उहो साफ़ु सुथिरो न हुजे, ॾिसण में त उहो बिल्कुलु खणी ठीकु हूंदो, जी हा पर तंहिं हूंदे बि कोशिशि कजे त जीअं ॿाराड़ी में ख़ासि तौर ते त पीअण जो जेको हिकु ॿ घड़ा हुजनि हा उहे जुदा हुजनि, ऐं जेके ॿिए इस्तेमाल जा आहिनि बर्तन धोइण जे लाइ उन्हनि जे लाइ जुदा आहे। ऐं असां वटि थोरो ई जेको नादी मंझि माण्हू उन जे चौधारी हिकिड़ो कपिड़ो या कुझु पुछियल शइ लॻाए छॾींदा आहिनि, ऐं सम्झां थो त इहे क़िस्म जूं शयूं, पर उहे साफ़ु सुथरियूं हुजनि ऐं उन्हनि खे पुसाइण साण बि टेम्परेचर पाणी जो थधो थींदो बग़ैर कंहिं बिजली जे, ऐं सम्झां थो त इहे कुझु शयूं जेके आहिनि से असांखे करणु पवंदियूं। तमामु सुठो। डॉक्टर साहब, उन खां अलावा अक्सर जेको आहे सो गर्मीअ जे मौसम में असांखे डिफरेंट कैंप्स नज़र ईंदियूं आहिनि, सो इहे कैंप्स केतिरियूं ज़रूरी आहिनि? पाणी जूं सबीलूं तव्हां चओ था? जी हा जी ऐं सम्झां थो त असां वटि पाणी पीआरणु त सवाब जो ऐं अदब जो ऐं सिहत जो जेको आहे सो इहो कमु आहे, पर ॾेखाव जे लाइ न। सही अहिड़नि हंधनि ते हुजनि जितां वधि मां वधि मुसाफ़िर गुज़रनि था, जीअं मिसाल तौरु वॾा रोड आहिनि या के अहिड़ा चौक आहिनि जितां काफ़ी माण्हू गुज़रनि था, उते जेकॾहिं ही पाणी जूं मुसलसल सबीलूं घटि में घटि इहे हिकिड़े ॾींहं जे लाइ न राति ॾींहुं हलंदड़ हुजनि, ऐं नथो चवां त इहो शाम जो वरी बंदि करे छॾीनि वरी सुबुह जो खोले छॾीनि, या उन्हनि में कोई हू वधीक इहे शयूं ॾियनि, ऐं सम्झां थो त थधे पाणी जूं सबीलूं या इहे जेके नंढियूं नंढियूं पॉइंट्स आहिनि, इहे जेतिरियूं बि कजनि ओतिरियूं बहितर आहिनि। पर इहा अॼु बि मूं ॻाल्हि ॾिठी पई त रुॻो इंसाननि खे हीट कान थी लॻे, पखी बि आहिनि जानवर बि आहिनि, त जिते तव्हां उन्हनि जे लाइ सबीलूं ठाहियो था पंहिंजे घरनि में, जिते पंहिंजे लाइ कयो था, त उते कुझु न कुझु पखियुनि जे लाइ बि किथे पाणी रखी छॾियो, कंहिं दरी ते कंहिं किनारे ते, जानवरनि जे लाइ बि कुझु पाणी जो अहिड़ो बंदोबस्तु करे छॾियो जिते हू पाणी पी सघनि, सो दैट जंहिंखे असां वन हेल्थ जो कंसेप्ट था चऊं, त इंसान अकेलो हिन दुनिया जो मालिक कोन्हे, हुनजो ही प्लाट ख़रीद कयल कोन्हे, को एग्ज़िस्टेंस करिणो आहे। ठीकु आहे, तव्हांजो इहो जेको नेचर खे जेतिरो तव्हां संभालींदो, नेचर तव्हांखे संभालींदी, उन में वण बि अची था वञनि हलिया, उन में इहे नंढा पखी बि अची था वञनि हलिया। ऐं तव्हांखे दिलचस्प ॻाल्हि ॿुधायां त थर में मूं हिकिड़े खूह में ॾिठो, उते सख़्तु गर्मी में पाणी कोन थो हुजे त माण्हू अची खूह में पाणी कढनि था, ऐं उहो पाणी पोइ हिकिड़े हंधि जंहिंखे असां आवाड़ो चऊं था या उहो चऊं था, त पहिरीं जेके जानवर आहिनि उहे परे बीठा हूंदा, पहिरीं पखी अची पींदा, हू कॾहिं बि उनखे डिस्टर्ब कोन कंदा, जॾहिं पखी पी वेंजी या जेकी बि उनजो उहो वेंदा, उन खां पोइ नंढा जानवर ईंदा ऐं उन खां पोइ वॾा जानवर ईंदा। दिस इज़ द नेचुरल लेसन तव्हां सिखी सघो था, त यानी कुदरत वारे जानवरनि में बि जेको आहे सो केतिरो हा बाक़ाइदे हू फॉलो था कनि, त असांखे बि घुरिजे त जेके ज़रूरतमंद आहिनि उन्हनि ताईं जेकॾहिं असां पाणी आहे या जेकॾहिं शरबत आहे या अहिड़े क़िस्म जूं शयूं जेके सिहत अफ़ज़ा आहिनि, उहे जेकॾहिं असां उन्हनि ताईं पहुचनि। हाणे त विलायत में ईअं बि आहे त माण्हुनि पंहिंजे रोडनि ते फ्रूट रखी छॾिया। जी डॉक्टर साहब, वधीक पाण ॻाल्हायूं था पर वक़्तु थी वियो आहे। नाज़रीन, शॉर्ट कमर्शियल
कमर्शियल ब्रेक जो सो पहिरियां ब्रेक की तरफ़ अॻियां वधूं था। प्रोग्राम में साथ मौजूद है बैठक प्रीमियम डस्ट जो। बैठक प्रीमियम डस्ट एक सच्ची बैठक लाइ अहिड़ी चांहि ज़रूरी है जेका उन जी गर्मी ऐं पंहिंजाइप सां हम आहंग हुजे। काॾे न वञिजो, ॾिसंदा रहिजो तव्हांजो पंहिंजो प्रोग्राम सुबुह मेहरान। नाज़रीन सभिनी ॾिसंदड़नि खे आउं ॿीहर वेलकम चवां थी तव्हांजे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में। ॿिया महिमान असांखे जॉइन करे चुका आहिनि, उन्हनि जो ज़रूरु मां इंट्रोडक्शन करायां थी, पर पहिरियों ॿुधाईंदी हलंदसि त सुबुह मेहरान प्रोग्राम सां साथ मौजूद है बैठक प्रीमियम डस्ट जो। ख़ुशियुनि जो मतिलबु ई आहे गॾिजाणियूं, माना बैठकूं। हिकु सुठी बैठक जे लाइ अहिड़ी चांहि ज़रूरी आहे जेका उन जी पंहिंजाइप सां हम आहंग हुजे। अॻियां वधूं था पंहिंजे प्रोग्राम जी तरफ़। असांखे हिन वक़्तु अब्दुल अज़ीज़ जुनेजो साहब जॉइन कयो आहे, असिस्टेंट कमिश्नर रेवेन्यू एक्सपर्ट। सर ॾाढे सुहिणे अंदाज़ में ॻाल्हि ॿोल कंदा आहिनि। सो सर तव्हांखे पहिरियों त भली कार चऊं था प्रोग्राम में। अस्सलाम वालेकुम, हैव अ गुड मॉर्निंग। कीअं आहियो? ठीकु आहियो? माशाल्लाह ज़बरदस्त, अल्हम्दुलिल्लाह। गर्मियूं तमामु घणियूं आहिनि, सो डॉक्टर साहब सां उन ई हवाले सां ॻाल्हि ॿोल कईसीं पिए। सो डेफिनेटली जून ऐं जुलाई जा 2 महीना तमामु घणियूं गर्मियूं बर्दाश्त करणियूं पवंदियूं आहिनि। अवां भला इहो थोरो ॿुधाइजो त जॾहिं नंढपण जो सोचो था त उहे 2 महीना जून जुलाई जा कीअं गुज़रंदा हुया? हा, जीअं त असां मुंहिंजो तइलक जेको बहिराड़ी हिकिड़े ॻोठ सां आहे त उन टाइम में गर्मी हिन टाइम में आउं सम्झां थो तमामु वधी वई आहे। उन टाइम में शायदि पोइ ॿार हुजण जे करे जेको आहे सो महसूसु न थींदी हुई, पर अक्सर ईअं थींदो त असांजे ॻोठ जे पासे में नसीहत बैराज आहे त माल चारण जे लाइ हलिया वेंदा हुआसीं उते। पोइ अक्सर जेको अधु ॾींहुं आहे उहो पाणी में गुज़रंदो हो, काढ़े वारो जेको टाइम आहे पाणी में गुज़रंदो हो। त उहे जेके ॾींहं या लम्हा आहिनि, सोचूं पिया त वरी बि जेकॾहिं नंढा ॿार थी वञूं लिया त पोइ वरी इहो रांदि रूंद करियूं। ऐं मसरूफ़ियत जे वजह सां जेको आहे सो ॿारनि जो तमामु घणो ख़्यालु रखणु घुरिजे। ऐं जीअं त गर्मी तमामु घणी आहे, पर आउं सम्झां थो त जेकॾहिं जिते माइटनि जी ज़िमेदारी आहे उन हवाले सां असांजा जेके सोशल एक्टिविस्ट आहिनि या जेके असांजा पाड़े जा मोतबर इंसान आहिनि या ह्यूमैनिटी ग्राउंड ते जेके तंज़ीमूं कमु कनि थियूं, उन्हनि जी बि इहा गॾोगॾु ज़िमेदारी थिए थी त सबीनूं लॻाइनि, शरबत जूं सबीनूं लॻाइनि। जीअं गवर्नमेंट ऑफ सिंध मुख़्तलिफ़ चौकनि ते किथे किथे इहा शइ ॾिसण में अचे थी त हीट स्ट्रोक जे हवाले सां उन्हनि कमु करे रही आहे, पर असांजी बि इहा ज़िमेदारी थिए थी त अक्सर जीअं माण्हू जा दरवाज़ा बंदि आहिनि, को फ़क़ीर गुज़रे पियो, को महिमान गुज़रे पियो, को वाटेड़ो गुज़रे पियो, पर इहो रुझान तमामु घटि आहे। ऐं अक्सर जीअं बहिराड़ी में माण्हू कपिड़ो विकिणणु या वरी जेके घोरड़ा जेके आहिनि से सामान विकिणणु वेंदा हुआ, शयूं कुल्फ़ी या इहे शयूं, त उन्हनि उताकूं जेके आहिनि उहे उताकूं बि अक्सर जेको आहे सो ॾिठियूं वञनि पियूं। मेजॉरिटी न, पर जेको आहे सो किथे किथे आबाद आहिनि। जीअं असां वटि मेहरान टीवी ते ओताक जो कल्चर, जदीद ओताक जो कल्चर, हा जदीद ओताक जो कल्चर, त बहिराड़ी में बि शहर में बि इन कल्चर खे असांखे वापसि आणणो पवंदो ताकी असांजी जेका जनरेशन आहे या ॿार आहिनि या जेको यूथ आहे उनखे काफ़ी फ़ाइदो मिलंदो। सही, तव्हां बिल्कुलु सही चओ पिया। असांखे पंहिंजे कल्चर खे न विसारणु खपे। दुनिया जेतिरी बि जदीद थी वञे, पर कल्चर सां गॾु गॾु जेके क़ौमूं हलंदियूं आहिनि उहे यकीनन तरक़ी कनि थियूं। छो त तव्हां डिजिटल वर्ल्ड सां त गॾु गॾु हलो था, उन डिजिटल दुनिया सां तव्हांजो गॾु गॾु क़दम खणणु ज़रूरी आहे, पर पंहिंजे कल्चर खे बि गॾु खणणु तमामु सुठो हूंदो आहे। अच्छा, असां जेको आहे न फॉरेस्ट खे जेकॾहिं ॾिसूं था, पहिरीं ॿेला तमामु घणा असांखे नज़र ईंदा हुया, उहे तिमिर जा वण, उहे घाटा वॾा वण, पर हाणे असांखे उहे सभु शयूं घटि नज़र अचनि थियूं। छा रीज़न आहे, छा था सम्झो? इन जो जेको आहे ॾाढो हिकिड़ो सुठो क्वेश्चन रेज़ कयो आहे। उनजो इहो ॾिठो वञे त ॾिसो सिंधु दरिया हींअर सुको पियो आहे ऐं पाणी जेको आहे उनजो रुझान घटि आहे। ॿेला बिल्कुलु पोखणु खपनि ऐं जीअं माण्हू हिन वक़्तु ॿूटा जेके पोखीनि बि था, पर उहे सुकी था वञनि। उनजी जेसीं ताईं सार संभाल न थींदी, माण्हू खे अक्सर मालवंद जेके माण्हू आहिनि उन्हनि जे पीअण जे लाइ बि वॾो मसइलो आहे। जीअं डेज़र्ट एरिया आहे, खूह मां पाणी निकिरे थो, उन्हनि जा आवाड़ा ठहियल आहिनि, उन्हनि आवाड़नि में उन्हनि खे पाणी माफ़ु कजो आवाड़नि में पाणी ॾिनो वञे थो, त अहिड़े हवाले सां जेके वॾा खॾा आहिनि या जेके तलाउ ठहियल आहिनि
त इन हवाले सां उहे जेकॾहिं माल जे लाइ या पखियुनि जे लाइ पाणी जो इंतज़ाम थियणु घुरिजे, जेके इहा बि हिकिड़ी मख़लूक आहे असांजी, पर किथे किथे इहे ॾिठो वियो आहे त घरनि ते या उताकनि ते पखियुनि जे पाणी जो इंतज़ाम कयो वञे थो। त वण जेको आहे न, आउं त इहो चवंदुसि त हींअर असांखे इज्तिमाही तौर ते दुआऊं घुरणु घुरिजनि त अलाह साईं का रहमत जी बारिश वसाए, जंहिंसां वरी असांजो सिंधू दरिया बि वही अचे, असांजा शाखूं, असांजा जेके वाह आहिनि, या वरी जेको ड्रिप सिस्टम आहे, या जेके किथे ट्यूबवेल निकितल आहिनि, त जेके मथायूं ज़मीनूं आहिनि, त उन्हनि माण्हुनि में बि इन जी शइ जी अवेयरनेस हुजणु घुरिजे त उहे ॿूटा पोखीनि, वण पोखीनि। वणनि सां बि जेको आहे काफ़ी बहितरी ईंदी, बहितरी इन सेंस में ईंदी त बीमारियूं घटिबियूं, ऐं जेको मुख़्तलिफ़ स्किन डिज़ीज़ आहिनि या माना चमड़ी जे हवाले सां या ॿियूं बीमारियूं थियनि थियूं। अवल त असांजे माण्हू में इहा अवेयरनेस ई कोन्हे त हुनखे केतिरो पाणी यूज़ करिणो आहे। जॾहिं हुनखे शदीद उञ लॻे थी पोइ पाणी पीए थो, हुनजी मदर खे बि इहा ख़बर न आहे, हुनजे फादर खे बि ख़बर न आहे त नेचुरली असांखे जेको आहे न शदीद उञ लॻण खां पोइ माण्हू पाणी पीए थो, अक्सर ईअं ॾिठो वियो आहे। पर आउं इहो चवंदुसि त जेके बि असांजा सोशल एक्टिविस्ट आहिनि या एजुकेशन जा इदारा आहिनि या गवर्नमेंट जा जेके इदारा आहिनि, उहे इन ते बि अवेयरनेस ॾियनि, जीअं त केतिरी ॿार खे केतिरी पाणी जी ज़रूरत आहे, जीअं डॉक्टर साहिबु गाइड कंदा वधीक फर्दर, त असां उन जेकॾहिं पाणी पीअंदासीं, जीअं असांखे फूड जी ज़रूरत आहे, जीअं जंक फूड जेको यूज़ घणो कयो वञे थो, असांजे ॿहिराड़ी जो जेके मावरूं आहिनि उहे खाधा हाणे अक्सर पचाइनि ई घटि थियूं। वाङण थी वियो, तूरी थी वई, भिंडी थी वई, कुझु त जेके शहर जा जेके असांजा ॿार आहिनि या जेकॾहिं वॾा ऑफिसर बि आहिनि, उन्हनि खे बि इन्हनि काफ़ी भाॼियुनि जा नाला ई न ईंदा। जेकॾहिं को किथे सिङरी आहे या जेकॾहिं ॿियूं कढ़ी आहे या इहे शयूं जेकॾहिं साम्हूं दस्तरख़्वान ते अची वेंदियूं त माण्हू खे ख़बर ई न पवंदी त हीअ कहिड़ी भाॼी आहे, कहिड़ो ताम आहे। अॼु जी जनरेशन ज़ी जी स्पेशली जॾहिं बिल्कुलु, त इन में असां जीअं फूड जो बि इन में इम्पॉर्टेंट रोल आहे, माण्हू जी जेको ग्रोथ ते, माण्हू जी साइकी ते। त इहे असां जूं जेके मेन डिपार्टमेंट आहिनि, हर डिपार्टमेंट खे, हर माण्हू खे पंहिंजो पंहिंजो रोल प्ले करणु घुरिजे। जी हा, जी हा, बिल्कुलु, तव्हां ॾाढे सुठे अंदाज़ में ॻाल्हि कई आहे अज़ीज़ साहब। डॉक्टर साहब, तव्हां खां पुछणु चाहींदमि, असां जेकॾहिं नंढड़े ॿार जी ॻाल्हि कयूं था, जेको 2 महीननि जो आहे, 3 महीननि जो आहे, वॾे ॿार खे या वॾे माण्हू खे को प्रॉब्लम थिए थो त उहो आसानी सां ॿुधाए सघे थो। हिन मौसम में जेतिरो गर्मी जो असरु असां ते थिए थो त उहो ज़ाहिरी ॻाल्हि आहे, उहो टेम्परेचर उहो ॿार बि नथो बर्दाश्त करे सघे, सो हुन जी भला केयर कीअं करणु घुरिजे? पहिरीं त इहो आहे त नंढड़ो ॿारु जेको आहे जी, उन में कुदरत ज़रूरु इहे सिस्टम या इहे फिज़ियोलॉजी रखी आहे जो हू उनखे अकॉर्डिंगली एडजस्ट करे वठंदो, पर उनखे बि ईअं ई असांखे डील करिणो आहे जीअं तव्हां पंहिंजी तबियत खे कयो था। हवा हुनखे लॻणु खपे, अजायो गर्मी जो जेको दर्जो आहे उहो न वधणु खपे, ऐं उनखे अहिड़े हंधि सुम्हारिजे या विहारिजे जिते को पखो आहे, या असां वटि ॿाराड़ी में अॻे हिंदुरनि जो रवाजु हो, या मायूं हथ जो जेको झली आहे उहा झले, सो उन जो बि एतिरो ईअं ॿार त आहिनि ई गुल, उन्हनि खे त तव्हां जेकॾहिं प्यार सां ऐं हर वक़्तु न ॾिसंदा रहंदव ऐं उन्हनि जो केयर न कंदव, पर ख़ासि तौर ते कपिड़नि जी ॻाल्हि जेका पाण कई पिए, उहा ॿारनि जे लाइ अगरि काटन जा ऐं वाइट ऐं नरम कपिड़ा हुजनि ताकी उहे कुशादा हुजनि, उहे ज़रे ज़रे चेंज बि करणा पवंदा। तव्हांखे ख़बर आहे त ॿारु नंढड़ो जेको आहे उहो उन जूं पंहिंजूं जेके आहिनि से ज़रूरतूं आहिनि। ॿियो इहो आहे त उनखे मथां कपिड़ो न ढकिजे त बहितरु आहे। हा, उन सां जेतिरो बि उनखे खुलियो रखी सघो था उहो असां वटि खुलियो आहे। असां वटि वरी अञा ताईं तंजणनि जो रवाजु ऐं पोड़ियुनि वारा कंसेप्ट आहिनि त ॿार खे हीउ करिणो आहे, हीउ करिणो आहे। ऐं ॿियो हुनजे जेको वेंझारण जो जेको पाणी हुजे उहो बि एतिरो नॉर्मल हुजे जेके ॿारु कंफर्टेबली, न घणो थधो हुजे न पूरो गरम हुजे। ऐं उन खां सवाइ असां वटि जॾहिं ॿारु वेंझंदो आहे त थोरी देरि हुनखे खुलियो बि पूरो छॾे ॾींदा आहिनि ताकी हू टंगूं ॿाहूं हणे। ऐं सम्झंदो इहे कुझु ॻाल्हियूं, बाक़ी पाणी जेको आहे माउ जी खीर में त 6 महीननि ताईं कुदरत वारे हुनखे बंदोबस्तु करे ॾिनो आहे, छाकाणि 80% खीर जेको आहे उन में न्यूट्रिएंट आहिनि, इम्यूनिटी आहे, पाणी आहे, ऐं माउ जो खीर खां वधीक त कुदरत में का शइ थी कान थी सघे।
ॿियो नंबर इहो आहे त जेके ॿार वॾी उमिरि जा आहिनि उन्हनि खे जीअं साईं ॿुधायो त पाणी जी अहमियत ऐं सिहत जी अहमियत ऐं उन्हनि खे पाणी पीअणु सेखारिजे बि सही। असां वटि छा आहे त जेको ठिकर आयो जिते पियो आहे उनखे न धोइणु न करणु या हथ न धोइणु। मुंहिंजे ख़्याल में इहो बि जेको पाणी जो हिकिड़ो पूरी तालीम जेका आहे असांजे स्कूलनि में बि ॾियणु खपे ऐं उस्तादनि खे प्रैक्टिकल बि कराइणु खपनि त गर्मी जी मौसम में केतिरो पाणी खपे। हूअं असां वटि वॾे माण्हू जे लाइ त घटि में घटि 3 लीटर 2.5 लीटर पाणी खपे थो, पर मूं WHO जी गाइडलाइन ॾिनी वई त हर कलाक में 1 कप जेतिरो पाणी तव्हां ज़रूरु पीओ, चाहे तव्हांखे उञ हुजे चाहे न हुजे। इन जो मतिलबु आहे त तव्हांखे हर कलाक में थोरो थोरो पाणी जेको आहे नंढड़े खे बि ॾियणो आहे ऐं जेको वॾो आहे उनखे बि ॾियणो आहे। इन सां तव्हां रिहाइड्रेट थींदो, तव्हांजी इम्यूनिटी बहितर थींदी ऐं तव्हांजी जेका सिहत आहे या तव्हांजी जेका इवन लुक जेका आहे ॿार जी उहा फ्रेश ॾिसण में। ज़बरदस्त डॉक्टर साहब, ॾाढे सुठे अंदाज़ में तव्हां जेको आहे सो गाइड कयो आहे असांजे तमामु नाज़रीन खे। अच्छा अब्दुल अज़ीज़ जुनेद साहब, असां 2 महीननि जी मोकलुनि जो ज़िक्र कयूं था, जिते अक्सर इहो कंसेप्ट हूंदो त 2 महीननि जी मोकलुनि में नानाणनि ॾे वञिणो आहे, ॻोठ में वञिणो आहे, काॾे न काॾे घुमणु वञिणो आहे। पर हाणे जेके हालात नज़र अचनि था, मूं पंहिंजे इंट्रोडक्शन में बि ॻाल्हि कई त पेट्रोल बि तव्हां जॾहिं भराइण वञो था तव्हांखे ख़बर पए थी त हाणे जेको आहे सो पहिरीं जेतिरो चार्ज कंदासीं उनजो डबल ट्रिपल करिणो थो पवे, त माण्हुनि जूं एक्टिविटीज़ घटिजी वियूं आहिनि। सो भला हिन 2 महीननि जी मोकलुनि में छा था सम्झो त ॿारनि जूं एक्टिविटीज़ कीअं हुजणु खपनि? हा, तमामु ज़रूरी आहे। जेके समझदार पेरेंट्स आहिनि उहे त पंहिंजो प्लान कनि था, पर अक्सर जेको ॾिठो वञे पियो त अॼु जो जेको ॿारु आहे, ज़ी जनरेशन आहे, जेको मोबाइल यूज़ करे थो, इंटरनेट यूज़ करे थो न, पंहिंजी माउ ऐं पीउ खे इमोशनली ब्लैकमेल करे हुननि खे उहो हलाए थो। सही। हाणे जेकॾहिं नंढो ॿारु 8 साल जो 10 साल जो 12 साल जो जेकॾहिं माउ पीउ खे हलाईंदो त उहो वॾो थी वरी सोसाइटी जे लाइ कहिड़ो कारआमद थींदो। इन जे करे इहा तमामु ज़रूरी आहे त उन ॿार खे इहो सम्झायो वञे, चाहे पुटु आहे चाहे धीउ आहे या जेकॾहिं भेण आहे भाउ आहे, त वॾे जी इहा ज़िमेदारी आहे उनखे उन जा मेरिट्स डीमेरिट्स ॿुधाइणु खपनि त बाबा हीउ तूं नंढो आहीं, इन प्रोसेस मां असां गुज़री आया आहियूं, इन्हनि तजुर्बनि मां प्रैक्टिकल मां असां गुज़री आया आहियूं। इन करे हीअ शयूं तुंहिंजे लाइ बहितर आहिनि, हीअ शयूं तुंहिंजे लाइ बहितर न आहिनि। उन्हनि जे लाइ जीअं स्कूल जी टाइमिंग आहे, अर्ली इन द मॉर्निंग फजर जी जेका प्रेयर आहे घटि में घटि तमामु ज़रूरी आहे त पीउ जेकॾहिं आहे त पंहिंजे औलाद खे पुटनि खे मस्जिद में वठी वञे, फजर नमाज़ पढ़ी पोइ एक्सरसाइज़ आहे, वॉक आहे, रूटीन। ऐं माउ जेकॾहिं आहे त वरी फजर जो उथी पंहिंजे धीअरुनि खे उन्हनि खे पाण सां गॾु नमाज़ पढ़ाए वरी तिलावत कराए, पोइ उनखां पोइ जेको रूटीन आहे ब्रेकफास्ट आहे तमामु ज़रूरी आहे। उनखां पोइ जेकॾहिं काढ़ो थिए थो त नमाज़ खां पोइ भले उहो रेस्ट बि करे वठनि, पर उनखे शेड्यूल ॿार खे ठाहे ॾिजे, टाइमिंग ठाहे ॾिजे। ॿार जे कंसिस्टेंट सां उन्हनि सां गॾु वेही त बाबा तव्हांखे घुमाइबो बि सही, तव्हांजो वीकेंड ते प्लान बि कबो ऐं तव्हांखे नानाणनि में बि वठी वञिबो, पर इन जो इहो हरगिज़ मक़सदु कोन्हे आहे त हुननि जा प्लान जेके आउट थी वञनि। जीअं ॾींहं जो ॿार जेके आहिनि सॼो ॾींहुं सुता पिया आहिनि, राति जो सॼी राति जागनि था, ऐं इहो इंतिहाई हानिकार आहे सिहत जे लाइ, मेंटल हेल्थ जे लाइ। ईअं ॾिसो त चेल में सूर थो थी वञे, दिमाग़ में सूर थो थी वञे, कंध में सूर थो थी वञे, ऐं इन जे करे ऐं उन्हनि ॿारनि खे बि इहो सोचणु घुरिजे त उहे पंहिंजे पेरेंट्स जे चवण में हुजनि। जॾहिं माइट जे हिन वक़्तु चवण में न हूंदा त उहे ॿार कीअं इंजीनियर थींदा, कीअं डॉक्टर थींदा, कीअं ब्यूरोक्रेट थींदा। त उन्हनि खे ऐं बिल्कुलु जेको नानाणनि जो जेको तइल्लुक़ु आहे उते इहे नेचुरल शयूं आहिनि। जेकॾहिं हिकिड़ो बहिराड़ी जो ॿारु शहर में रहे थो पर उनखे जेकॾहिं उते ॻोठ में न वठी वञिबो, बिल्कुलु 1 ॾींहुं 2 ॾींहं 3 ॾींहं उन्हनि जो प्लान वीकेंड ते प्लान कजे, उहे नेचुरल शयूं, कणिक कीअं पोखिजे थी, वाङणु कीअं थिए थो, खरो बटाई कीअं थिए थो, ऐं जेकॾहिं खीर मेंह मां उनजी माउ या पीउ ॾोहे पियो कढे पियो खीर त उहो कीअं खीर थिए थो, उन मां वरी दही कीअं थी थिए, वरी लस्सी कीअं थी थिए। त इहे जेके शयूं आहिनि इहे ॿारनि खे नेचुरल ख़बर पवंदी। जेको शहरी ॿारु आहे हुनखे बहिराड़ी जी शयुनि जी ख़बर ई न आहे, खरो बटाई कीअं थींदो आहे ख़बर ई न आहे, सारियूं कीअं पोखबियूं आहिनि, बेजारो छा आहे, रोंबो छा आहे, इहे असां शयूं। एंड फॉर एग्ज़ाम्पल उहो जेकॾहिं का शइ पढ़े बि थो पंहिंजे स्कूल में,
उन कोर्स वर्क में उहा शइ अची थी वञे कंहिं किताब में, पर उहो जेकॾहिं प्रैक्टिकल उहो थींदे ॾिसंदो त उहा शइ हमेशह ई जेको आहे न ज़ाहिरी ॻाल्हि आहे उनखे ज़हन नशीन थी वेंदी। अच्छा, पाण वधीक कंटिन्यू कयूं था, पर वक़्तु थी वियो आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो, सो पहिरियां असां ब्रेक जी तरफ़ अॻियां वधूं था। नाज़रीन, बैठक प्रीमियम डस्ट जो साथ मौजूदु आहे प्रोग्राम में। बैठक प्रीमियम डस्ट ही फौरी तौर ते गहरो सुनहरी रंग ॾिए थी ऐं हिकु मज़बूत भरपूर ज़ाइको पेश करे थी। काॾे न वञिजो, ॾिसंदा रहिजो तव्हांजो पंहिंजो प्रोग्राम सुबुह मेहराण। नाज़रीन, सभिनी ॾिसंदड़नि खे ॿीहर भली कार चवां थी अव्हांजे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहराण में। ऐं असांजे प्रोग्राम में साथ जेको मौजूदु आहे उहो बैठक प्रीमियम डस्ट जो आहे। ही फौरी तौर ते सुनहरी रंग ॾिए थी ऐं हिकु मज़बूत भरपूर ज़ाइको पेश करे थी। इन स्पॉन्सरशिप सां पंहिंजे प्रोग्राम जी तरफ़ अॻियां वधूं पिया। मौसम जे हिसाब सां असां ॻाल्हि ॿोल करे रहिया आहियूं ऐं ॾाढो ज़रूरी आहे त इन्हनि शयुनि खे असां रिपीट बि कयूं, छो त असां सभिनीनि खे ख़बर आहे त पाणी असांखे पीअणो आहे, घणे खां घणो पाणी असांखे पीअणो आहे, निमकियात असांखे इस्तेमालु करणी आहे, डिहाइड्रेशन खां असांखे बचणो आहे, गर्मी खां असांखे बचणो आहे, टाइमली असांखे पंहिंजा कम करणा आहिनि, 11 बजे खां 4 साढे 4 बजे ताईं असांखे ॿाहिरि कोन्हे वञिणो, पर इहे शयूं रिपीट बि थियणु खपनि। त जेके बि घर में हिन फॉर एग्ज़ाम्पल हिन वक़्तु तव्हां प्रोग्राम ॾिसो पिया ऐं को कमु आहे त तव्हां जल्दी सां पंहिंजो कमु करे छॾियो, 11 बजे खां पोइ ॿाहिरि न निकिरणो आहे, छो त गर्मी तमामु घणी थिए थी। हिन गर्मी खां पंहिंजो पाण खे ज़रूरु बचाइणु घुरिजे। जेकॾहिं उन गर्मीअ जो असरु थी वञे थो, पोइ वॉमिटिंग, तव्हांखे स्टमक इशूज़, तव्हांखे फीवर थी वञे थो, त इहा जेका कंडीशन आहे हिन मौसम में थोरो हार्ड थी वेंदो आहे पंहिंजो पाण खे संभालणु। ऐं घर में हिकु मेंबर जी तबियत ख़राबु हूंदी आहे त ज़ाहिरी ॻाल्हि आहे पूरी फैमिली डिस्टर्ब थी वेंदी आहे। अच्छा डॉक्टर साहब, अक्सर शुगर पेशेंट्स जेके हूंदा आहिनि हिन गर्मीअ में जेकॾहिं घर में उहो मिठो शरबत तयारु थिए थो त उहो बि पी वठंदा आहिनि, जेकॾहिं कुझु स्वीट तयारु थी थो वञे त उहो बि खाई वठंदा आहिनि। उन्हनि जी भला थोरी केयर जे हवाले सां जेकॾहिं ज़िक्र कंदव त कीअं कंदव? पहिरीं त आहे त गर्मी में जेके बि इहे जंहिंखे असां नॉन कम्यूनिकेबल डिज़ीज़ या ईअं सम्झो त जेके दाइमी बीमारियूं आहिनि हिकिड़े हिसाब सां, जीअं शुगर आहे उहा हिकु दफ़ा थींदी इहा तव्हां सां गॾु ईअं ई हलंदी जीअं तव्हांजो ॿियो सिलसिलो हले थो। त इहे बीमारियूं जेके बि आहिनि जंहिंमें दिलि जी बीमारी आहे, शुगर आहे ऐं गुर्दनि जूं तकलीफ़ वारा माण्हू आहिनि, इन्हनि खे जेका बि ही टेम्परेचर आहे इहो असांजी ॿोली में चवंदा आहिनि एक्सासरबेट, तेज़ी आणणु। त इन्हनि सभिनी बीमारियुनि में ही गर्मी तेज़ी आणे थी। यानी जेकॾहिं उन्हनि जे अॻे शुगर कोई 2 ग्राम वधे थी त गर्मी में उहा तव्हां ॾिसंदो त 4 ग्राम जेका आहे वधी वेंदी हली। दिलि जा मरीज़ आहिनि त शुगर वारा मरीज़ जेकॾहिं हुननि जी दिलि चवे थी त असां कुझु मिठो पीऊं या शरबत आहे या गर्मी में असां कुझु कयूं, त आउं सम्झां थो त जेको फ्रूट वारो पासो असां डिस्कस पे कयो, उन जो अगरि को जूस आहे त छाकाणि जेका नेचुरल शुगर ऐं तव्हांजी जेका वाइट शुगर आहे इनखे त चवंदा ई पॉइज़न आहिनि, हिन में केमिकल्स आहिनि, इन में फैक्ट्री जूं कई शयूं मिलायल आहिनि ऐं इन्हनि जो अछो रंग जेको आहे उहो कुदरती कोन्हे। तंहिंजे करे उहो असां लिमिटेड अंदाज़ में इस्तेमालु करे सघूं था, पर ईअं न आहे जो उन में असां एतिरो इस्तेमालु कयूं जो उहो मेडिकल एमरजेंसी थी सघे थी। असांजो हिकिड़ो दोस्त आहे डॉक्टर साहिबु, उहो चवंदो आहे हर का शइ खायो, हर का शइ पीओ, पर थोरी थोरी पींदा कयो। तंहिंजे करे इन्हनि शयुनि में तव्हां पंहिंजी ज़िंदगी खे थोरो एंजॉय ज़रूरु कयो, बट कीपिंग इन द एडवाइस ऑफ द डॉक्टर्स एंड यू अंडरस्टैंड योर हेल्थ। अच्छा, ॿियो अॼुकल्ह अखर पियो अचे हीट वेव जो। हीट स्ट्रोक त असां त डिस्कस कयोसीं। हीट वेव जो मतिलबु आहे त राति ॾींहुं गर्मी घटि कान थी थिए, ऐं उन में कॾहिं कॾहिं यूरोप में 40 ॾींहं बि हली आहे, 40 डेज़, जेको 2000 मूं वटि फिगर पई आहे थी त इहा 2000 में इहा तक़रीबन जेका आहे इहा 40 ॾींहं खनि हली आहे ऐं इलाही सारा माण्हू जेके आहिनि त उन वक़्तु जेको आहे सो इहो थियो आहे त यूरोप में जी बि इलाही सारियूं अस्पतालनि में जेका हू नॉर्मल जेका मॉर्टेलिटी जी फिगर हुई
उहा बि उते वधी वई हली। त असां वटि गर्मी में असांजे इस्पतालनि खे खपे त हीट वेव खे सम्झनि। हीट वेव जो मतिलबु आहे त हाणे इहा गर्मी सुबुह शाम 2 पहरनि राति ताईं वरी ॿिए ॾींहं ताईं ईअं थी सघे थो पूरो हफ़्तो ऐं 10 ॾींहं हली वञे। त उन में असांखे तमामु घणो बचिणो आहे। इहो न आहे त 11 बजे खां 3 बजे ताईं आहे। आउं सम्झां थो त हीट वेव जेके असांखे सम्झणो पवंदो ऐं उन मंझि गर्मी जेका आहे उहा एतिरी त गॾु थी वञे हली जो पूरो एनवायरमेंट उन में ख़ासि तौर ते राति जो तव्हांजी निंड जेका आहे उहा बि पूरी कान थी थिए। तव्हांजो जेको कमकार आहे स्कूलनि में या ऑफिसनि में उहो तव्हां पूरो कोन था करे सघो। तंहिंजे करे हीट वेव खां बचणु असांजे लाइ तमामु ज़रूरी आहे। ऐं जेॾीमहिल बि हीट वेव अचे त असांखे जेके असांजो बिजली जो जेको सिस्टम आहे ख़ासि तौर ते इस्पतालनि में आउं सम्झां थो त बिजली जो मौजूदु हुअणु ईअं ई लाज़मी करार ॾिजे। जेकॾहिं किथे इस्पताल में बिजली न आहे त उन ते जेका बि इंतिज़ामिया आहे उहा वधि मां वधि कोशिशूं करे वापडा सां मिली या जेके ॿिया सिस्टम आहिनि। असां वटि छा थो थिए जीअं गर्मी वधे थी तीअं असांजा ट्रांसफार्मर ऐं इहे ठका ॾेई अलाए छा थो हिननि खे थिए। ऐं असां वटि जेका हिकिड़ी गर्मी आहे ॿियो वरी थोरो घणो जेको असां वटि सपोर्ट सिस्टम आहे उहो बि वीक जेको आहे सो थी थो वञे। त आउं सम्झां थो हीट वेव जीअं गवर्नमेंट डिक्लेयर करणु खपे हर ज़िले में। ख़ासि तौर ते असां वटि दादू में हाणे 50 डिग्री सेंटीग्रेड खां मथे टेम्परेचर हो जेकबाबाद में हो। आउं सम्झां थो त उते जे माहौल खे पूरी इंतिज़ामिया खे एज़ ए एमरजेंसी डील करणु खपे। ऐं जीअं सबीलूं आहिनि पाणी जा आहिनि ऐं जेकॾहिं ऑफिसनि जा टाइम बि जेके आहिनि उहे लाज़मी थोरा ई आहे त एतिरे टाइम ते हलाए सघे। अॼुकल्ह त कंप्यूटर में त चवनि था जेको लेटर तव्हां टाइप कंदा हुआ 2 कलाकनि में उहो आउं सम्झां थो आर्टिफिशियल इंटेलिजेंस हींअर तव्हांखे सेकेंड में करे ॾींदी। त असांखे जंहिंखे स्मार्ट ऑफिस वर्क चऊं था ईअं असांखे स्मार्ट हीट वेव हेल्थ केयर आणणो पवंदो जंहिं मंझि असांजे इस्पतालनि में उहे AC बि हुजनि जेके पूरे उन कॉरिडोर खे थधो करे छॾी। असां वटि छा थो थिए या त MS जी ऑफिस थधी आहे या को वार्ड हिकिड़ो थधो आहे। पर आउं सम्झां थो त इहो कूलिंग सिस्टम खे असांखे ऐं प्लस जेका छटकार जो जेको असां वटि कंसेप्ट आहे उहे अहिड़े क़िस्म जा फुहारा आहिनि जेके तव्हांजे अखियुनि खे बि राहत ॾींदा पर तव्हांजे टेम्परेचर खे ख़ुशगवार ऐं तव्हांखे थधी हवा जेका आहे सा उहा करे ॾींदा। त आउं सम्झां थो त शावर्स कूलिंग सिस्टम एट ए लार्ज स्केल एंड वाटर सबील्स एंड वाटर पॉइंट्स जेके आहिनि उहे असांखे वधि मां वधि करणु खपनि पर्टिकुलरली हीट वेव जेसीं ख़तमु थिए। डॉक्टर साहब तमामु घणो ज़रूरी आहे। ऐं असां जेको आहे न जीअं तव्हां ज़िक्र कयो त उहो टाइमिंग एग्ज़ैक्ट सेम जॉब्स जी उहा असां हिन वक़्तु जेके इन्हनि तमामु शयुनि खे अफोर्ड नथा करे सघूं। ऐं हर मां सम्झां थी त उन मुहज़िब मुल्क में गर्मी पद जे आधार ते ई सभु शयूं हूंदियूं आहिनि। जेकॾहिं सीउ घणो आहे त तमामु शयूं उन हिसाब सां थियनि थियूं। गर्मी घणी आहे त पोइ स्केजुअल जेको आहे शुगर जे मरीज़नि उन्हनि खे ॿीणो एहतियात करणो पवंदो। यानी हुननि खे नुक़सान बि ॿीणो थींदो ऐं हुननि खे एहतियात बि ॿीणो करणो पवंदो। चाहे उहो छांव में वेहणु हुजे वण जे हेठां वेहणु हुजे चाहे पंहिंजे डॉक्टर खे ॾेखारणु हुजे दवाऊं गोरियूं खाइणियूं आहिनि ऐं उन्हनि खे एहतियात ऐं डबल करणु अदरवाइज़ दे विल गो फॉर द एमरजेंसी मोर डैमेज। जी हाँ। अच्छा अज़ीज़ साहब अव्हांजी तरफ़ अॻियां वधणु चाहींदमि। असां अक्सर जेको आहे सो हैदराबाद में बि माना ॾिठो आहे त वणनि जी कटाई तमामु घणी थिए थी। ऐं जामशोरो में तव्हां यूनिवर्सिटीज़ जो जेकॾहिं विज़िट कयो हुजे त तव्हांखे जेके उहे लाइन में वण नज़र ईंदा हुया उहे तव्हांखे पोएं साल खां उन खां पोएं साल खां जेकॾहिं तव्हां ॾिसो त उन्हनि जी कटाई थी वई आहे। शाखुनि जा वण दरिया जे किनारनि खां जेके वण हूंदा हुया उन्हनि जी कटाई थिए पई ऐं तेज़ी सां। छा सम्झो था इन शइ जी रोकथाम केतिरी ज़रूरी आहे? ॾाढी तमामु हिकिड़ी बहितरीनु ॻाल्हि त जीअं पाण ज़िक्र कयोसीं गर्मी जे हवाले सां वणनि जी पोखी त अहिड़े हवाले सां वणनि जी देखभाल बि तमामु ज़रूरी आहे। हाणे जे असांजो जेके नहरूं या शाख या दरिया आहे हिकिड़ो गवर्नमेंट अफ़सरनि जो इरीगेशन सिस्टम आहे इरीगेशन निज़ाम आहे उन में
दारोगे खां वठी सब दारोगे खां बेलदार खां वेंदे ओवरसियर सब इंजीनियर असिस्टेंट इंजीनियर इंजीनियर सुपरिटेंडेंट इंजीनियर चीफ इंजीनियर ताईं इवन सेक्रेटरी ताईं आहे जी त उन्हनि जी इहा ज़िम्मेदारी थिए थी। अॻु में तव्हां ॾिठो हूंदो त जेको बि पाथ हूंदी हुई उन ते छटकारूं थींदियूं हुयूं उन पटड़ी ते जेको आहे सो बाक़ाइदे लेवलिंग थींदी हुई पर सवाइ एसडीओ या इंजीनियर जे ॿी गाॾी कोन हलंदी हुई सही पर हाणे त उते रोड बि थी विया आहिनि काफ़ी पाथनि ते एजुकेशन डिपार्टमेंट जी बि ज़िम्मेदारी आहे। उन सां गॾोगॾु जीअं फॉरेस्ट डिपार्टमेंट जा ॿेला आहिनि उहे पंहिंजे डिपार्टमेंट खे ॿेलनि जी देखभाल कनि त किथे वाढी न थिए ऐं इंतज़ामिया जी बि इहा ज़िम्मेदारी आहे किथे किथे देखभाल थिए थी किथे किथे उहे शयूं जेकॾहिं ज़ाहिर नथियूं थियनि त असां पब्लिक या मीडिया जो बि इन में हिकिड़ो इम्पोर्टेंट रोल आहे उन्हनि खे हाईलाइट कयो वञे ताकी उन ते स्ट्रिक्ट एक्शन बि थिए त ईअं आईंदा जेकॾहिं को अहिड़ो अमल किथे नज़र अचे थो त उहा गैर क़ानूनी जेका कटाई आहे उहा न थिए। सही था चओ बिल्कुलु बिल्कुलु। अच्छा एज़ अ असिस्टेंट कमिश्नर बिकॉज़ तव्हां जेको आहे सब ऑर्डिनेट हुजो था डीसी साहब जी बिल्कुलु उन्हनि जा छा हिन वक़्तु इक़्तिदाम हूंदा आहिनि तमामु घणी गर्मी आहे ऐं ओवरऑल शहर में ॾिसिजे थो त हर हंधि जेको आहे सो हिकिड़ी एमरजेंसी लागू थींदे असांखे को देरि कोन थी लॻे बाज़ारूं ॾिसो तव्हां मार्केट्स में वञो त तव्हांखे वरी बि उहा रश नज़र अचे थी सो छा हुजणु खपे छा असां वटि जेको आहे सो हिन वक़्त में स्पेशली कानून क़ाइदा हुजणु खपनि। इहो जीअं त गवर्नमेंट ऑफ सिंध स्पेशली चीफ सेक्रेटरी सिंध या सीएम सिंध उहो तव्हांखे ॿुधायां त हाणे डिजिटल सिस्टम में डेली बेसिस ते वीकली बेसिस ते मीटिंग्स थियनि थियूं असांजे चीफ सेक्रेटरी साहब कमिश्नर साहिबान सां डीसी साहिबान सां डेली बेसिस ते उहे ऑनलाइन मीटिंग थियनि थियूं उन्हनि में डायरेक्शन्स ॾिनियूं वञनि थियूं जेके फिज़िकल मीटिंग्स थींदियूं हुयूं उहे हाणे तमामु घटिजी वियूं आहिनि छाजे करे उन में टाइम बि जेको आहे कंज़्यूम थिए थो ऐं उन में इलाही सारो जेको बर्डन बि वधी थो वञे। फॉर एग्ज़ाम्पल हिकिड़ो डिप्टी कमिश्नर मिठीअ खां निकितो आहे कराची मीटिंग जे लाइ त उन जा हिकु ॾींहुं ॿ ॾींहं जेके आहिनि से टाइम बि ख़राबु थी वियो इन ई करे असांजे चीफ सेक्रेटरी सैयद आसिफ हैदर शाह साहब डेली बेसिस ते मीटिंग कनि था ऐं उन जे लाइ क्लियर हिदायतूं गवर्नमेंट जेके आहिनि से ॾिनियूं आहिनि हिन वक़्तु बि जीअं एमरजेंसी जेका आहे एमरजेंसी जे हवाले सां हीट स्ट्रोक जे हवाले सां त सबिलियूं लॻायूं वञनि ऐं पाणी जो जेको सेटअप कयो वञे माण्हुनि खे उनजी आगाही ॾिनी वञे हीअ जेके टाइमिंग्स जेके आहिनि ख़ासि करे जेके इहे ऑफिसनि में आहिनि त माण्हू ऑफिसनि में रहनि साइड विज़िट जा जेके आहिनि प्रोग्राम उहे बि ख़ासि करे कुझु घटाया वञनि ऑफिस में या वरी जेकॾहिं कंहिं विलेज में किथे ॻोठ में असांजो मुख़्तियारकार या तपेदार आहे त उहो बि इन काढ़े वारे टाइम में छो जो हिकिड़ो गवर्नमेंट जो हिकिड़ो मेन माण्हू आहे उनखे सफ़र खां रोकियो वियो आहे त उहे तव्हां जेके बि तव्हांजा इवनिंग आवर्स आहिनि या मॉर्निंग आवर्स आहिनि उन में तव्हां इहे कमु करियो बाक़ी जेके काढ़े वारो जेको टाइम आहे 11 खां 2 वारो इन में तव्हां पाण खे बि सेव करियो ऐं असांजी सोसाइटी खे पब्लिक खे बि सेव करियो जेकॾहिं माण्हू पाण सेव हूंदो त ॿियनि खे बि सेव करे सघंदो। स्पेशली असिस्टेंट कमिश्नर सां डीसीनि सां इहे मीटिंग्स थींदियूं रहनि थियूं ऐं गवर्नमेंट हिन ते ऑलरेडी फोकस आहे छो जो ॾिसो त मीडिया जो हिकिड़ो इम्पोर्टेंट रोल आहे मीडिया जॾहिं इहे शयूं हाईलाइट करे थी त नंढड़ी शइ ते उहा गवर्नमेंट ऑफ सिंध उन ते एक्शन वठे थी वठण बि खपे ऑब्वियसली पब्लिक जा इहे इशूज़ आहिनि इन्हनि सभिनी शयुनि खे कंसीडर करणु हुजे या इंक्रोचमेंट हुजे या जेको आहे असांजो किथे को घारो पइजी थो वञे हिन वक़्तु त अहिड़ी सूरत हाल कोन्हे पर हिन वक़्तु जेको हीट स्ट्रोक या हीट वेव जीअं डॉक्टर साहब ॿुधायो त इन्हनि शयुनि ते गवर्नमेंट ऑलरेडी सही असां हींअर मदां जेकॾहिं हींअर बि तव्हां शहर में वञो त तव्हांखे फुटपाथ ते बि मज़दूर वेठे नज़र ईंदा तव्हांखे उहो ई क्राउड नज़र ईंदो आम माण्हू नज़र ईंदा हॉस्पिटल्स वेंदे माण्हू नज़र ईंदा छा सम्झो था हॉस्पिटल्स जी कंडीशन तमामु शयुनि खे भला कीअं पिया ॾिसो। इहो हिकिड़ो डॉक्टर साहब बि हिन शइ खे हाईलाइट कयो त माना असीं इहो त न चवंदासीं त 100% सभु शयूं सही थी वियूं आहिनि उते जीअं MS जी ऑफिस जो ॿुधायो वियो त थधी आहे त अहिड़े हवाले सां उते बि आऊं इहो चवंदुसि त ट्रेनिंग जी तमामु वॾी खोट आहे जेकॾहिं हिकिड़ो सीनियर डॉक्टर आहे उनजी इहा ज़िम्मेदारी आहे त आऊं त इहो चवंदुसि त डेली बेसिस ते पंहिंजे स्टाफ सां 10 मिंट जी या 15 मिंट जी हू गाइडलाइन हुनखे ॾियनि पर अक्सर ॾिठो वियो आहे त तमामु घटि न हुजण जे बराबरि जेको नओं माण्हू आहे उहो सिखण लाइ तयारु न आहे जेको सीनियर माण्हू आहे उहो सेखारण लाइ तयारु न आहे त इन जे करे हॉस्पिटल में बि जेको आहे सो इहे जेको फ्रिज जो पाणी आहे या नादियूं आहिनि या कूलर आहिनि बर्फ़ वारा उहा असांजी पंहिंजी बि ज़िम्मेदारी थिए थी जेकर गवर्नमेंट एतिरा एक्सपेंडिचर नथी अफोर्ड करे सघे त आउं सम्झां थो त जेको हॉस्पिटल जो MS आहे
या जेकॾहिं उते को अहिड़ो सीनियर डॉक्टर बि आहे, कंहिं वार्ड जो प्रोफेसर बि आहे, उहो पेशेंट जे लाइ मूंखे त किथे इहा शइ नज़र कोन आई आहे। पर गवर्नमेंट ऑफ सिंध DC साहिबान, AC साहिबान या मुख्तियारकार साहिबान, उन्हनि जी बि इहा ज़िमेदारी थिए थी त हुननि खे हू इहे इंस्ट्रक्शन ॾियनि त हीअ जेकॾहिं मरीज़ हिकिड़ो क्रिटिकल कंडीशन में आहे पर उनखे पीअण जो पाणी बि कोन्हे आई त पोइ उहो अञा वधीक उनजी तबियत ख़राबु थींदी। ॿियो अक्सर ईअं ॾिठो वियो आहे त डॉक्टर जेकॾहिं एडवाइस करे थो मरीज़ खे त बाबा तूं ख़ाली पेट ही दवा न खाइजांइ, उन माण्हू जो न पाणी पीतल आहे, न कुझु नाश्तो कयल आहे, न को बिस्किट खाधल आहे, ईअं ई मेडिसिन वठे थो त अञा वधीक हुन लाइ हानिकार थिए थी। पर ख़ासि करे ख़ासि करे जेके गर्मी जा ॾींहं आहिनि, इन में रुॻो हॉस्पिटलूं न पर जेके असांजो ऑफिसिस आहिनि, जिते जिते पब्लिक वञे थी, साहिल वञनि पिया या ऑनरेबल कोर्ट्स आहिनि, आम दुकान आहिनि, बाज़ारूं आहिनि, जेके असांजा वापारी हज़रात आहिनि, उहे बि तव्हां ॾिसो मार्टन में बि जेकॾहिं वञूं था न त उते पाणी जो इंतज़ाम बि न आहे। वॾा वॾा जेके मार्ट आहिनि, करोड़े रुपया, अरबे रुपया हू कमाइनि पिया, पर पब्लिक खे फैसिलिटेट करण जे लाइ हुननि वटि को बि पाणी जो इंतज़ाम ज़िमेदारी में थियनि थियूं त गवर्नमेंट बि उनखे इंस्ट्रक्ट करे ऐं हू बि जेकॾहिं हेॾो वॾो बिज़नेस उन पब्लिक मां ई पैसा कमाइनि पिया, पर उन्हनि जे लाइ अब्दुल अज़ीज़ जोनेल साहब, इंडिविजुअल पर्सन उन जॻह ते एतिरो कुझु न करे सघंदो आहे, बट ऑब्वियसली स्टेट उन जॻह ते सुठे तरीक़े सां इक़्तिदाम करे सघे थो ऐं इहे सभु शयूं जेको आहे सो सिर्फ़ु चवण जी हद ताईं न पर उन्हनि ते अमल बि कराए सघे थो। अच्छा डॉक्टर साहब, असां हॉस्पिटल्स जी जेकॾहिं हिन वक़्तु कंडीशन ॾिसूं था, पहिरीं हॉस्पिटल्स बि असांखे वॾियूं वॾियूं नज़र ईंदियूं हुयूं ऐं गवर्नमेंट जेको आहे सो उहे ट्रीटमेंट्स बि सुठा मिलंदा हुया, अंदरि जेको आहे सो बाग़ीचा बि नज़र ईंदा हुया, सुठा वण बि नज़र ईंदा हुया ऐं जेको हिकु पेशेंट सां अटेंडेंट गॾु अचे थो ऑब्वियसली त उनखे बि पंहिंजी केयर ऐं सभु शयूं करणियूं पवंदियूं आहिनि। हिन वक़्तु हॉस्पिटल्स जो छा हाल आहे भला? पहिरीं त ॻाल्हि आहे त असां वटि जेके हॉस्पिटलनि जो तादादु आहे, हींअर त वॾियूं वॾियूं बिल्डिंग्स ऐं प्राइवेट हॉस्पिटल्स नज़र थियूं अचनि, उहो वॾनि शहरनि में मौजूदु आहे। जी जी, तव्हां जेकॾहिं 160 किलोमीटर हैदराबाद खां परते हलिया वेंदव मुख़्तलिफ़ डायरेक्शन में त तव्हांखे हॉस्पिटल जी साइज़ एतिरी त नंढी नज़र ईंदी जो तव्हांखे ॻोल्हणो पवंदो त किथे इहा हॉस्पिटल आहे, किथे डिस्पेंसरी आहे, पर उहे बि पूरियूं फंक्शनल कोन्हे, किथे लेडी डॉक्टर्स कोन्हे, किथे को इक्विपमेंट नथो हले, किथे को रोड रस्तो कोन्हे। अहिड़े नमूने सां असां वटि वैक्सीनेशन जा जेके प्रोग्राम आहिनि या LHW जो जेको हेल्थ हाउस आहे, जेको वॾो कंसेप्ट हो गवर्नमेंट जो, ऐं सम्झां थो उन खे हिन हीट स्ट्रोक इन में वधीक जेकॾहिं उते शयुनि खे मुहैया कजे, मिसाल तौरु जेकॾहिं फस्ट एड ॾियणी आहे, उनखे को अहिड़ो कूलर, को अहिड़ो हवा जो सिस्टम जेको आहे उते मौजूदु हुजे उन हेल्थ हाउस में, त हुनखे इहो पंधु करे इवन जेको इस्पताल ताईं बि न आहे अचिणो। प्लस असांजे डॉक्टरनि जी बि जेका तरबियत कई थी वञे, उन ते ज़्यादातर कोशिशि इहा ई हुजे थी त या त असांखे बीमारियूं जीअं तव्हां शुगर जी ॿुधाई, कार्डियक जी ॿुधाई, या मलेरिया जा के प्रोग्राम आहिनि, हीट स्ट्रोक एज़ सच असां वटि अञा कोई वॾी ट्रेनिंग ऐं वॾो करिकुलम में चेंज न आंदी आहे। जॾहिं त असां वटि अक़वाम मुतहिदा इहा ॿुधाए थी त 21वीं सदी में गर्मी वधंदी वेंदी, घटंदी कोन, तंहिंजे करे अञा ताईं 26 साल गुज़रिया आहिनि, असांखे तक़रीबन अञा जेको आहे सो 70 साल ॿिया जेके आहिनि से असांखे तयारी करणी पवंदी। त असांजी गुज़ारिश इहा ई हूंदी त न रुॻो ही सबीलूं ठाहिनि, पर जेकॾहिं कुझु थधे क़िस्म जा प्लेटफार्म बि जेकॾहिं हू किथे ठाहिनि था शहरनि में, ॿाराड़ी में, त उते माण्हू आराम करे सघनि, उहो आराम सां उते सुम्ही सघनि। जीअं उताकनि जो हिकिड़ो कंसेप्ट हो, उताक बि छा हुई, रेस्ट प्लेस, रेस्टिंग प्लेस ॾींहुं, कूल प्लेस ॾींहुं, उते कुझु सुठे नमूने जो हिकिड़ो बंदोबस्तु हुजे जंहिंमें पाणी ऐं कूल उते माण्हू करे। अच्छा, ॿियो इहो आहे त जेके माण्हू रोज़गार वारा आहिनि, जीअं तव्हां ज़िक्र कयो, उन्हनि जे लाइ बि जेके उन्हनि जा मालिकान आहिनि फैक्ट्रियुनि वारा, उहे घटि में घटि कलाकु ॾेढ हुननि जे लाइ मोकल, रेस्ट ऐं थधी जॻह जो बंदोबस्तु ज़रूरु रखनि। इहा हुननि जी ड्यूटी मंझि इहो हिकिड़ो हिसो हुजे ताकी हू कंटिन्यूअस जेको हुनजी एक्ज़र्शन आहे, या जेके अल्ट्रा ग़रीब माण्हू आहिनि त आउं सम्झां थो त उन्हनि जे लाइ असांजे मुआशिरे खे ऐं हुकूमत खे, NGOs खे गॾिजी करे जेकॾहिं को रोड ते गर्मी जे टाइम को माण्हू वेठो आहे थियो,
त अहिड़े क़िस्म जा असांजा सिस्टम हुअणु खपनि जेके हुननि जी ज़रूरतनि खे उते जो उते असां वटि अॼुकल्ह जॾहिं इज़ी पैसा जे ज़रिए पैसा मोकिले सघजनि था त हिकिड़ो रोड ते वेठल माण्हुनि जे लाइ कोई गवर्नमेंट जो सिस्टम नथो थी सघे त भई अॼु केतिरा माण्हू जेके आहिनि उहे बेरोज़गार आहिनि या उन्हनि खे रोज़गार न मिलियो आहे त टोकन ऑफ डेली वेजिस जे हिसाब सां हिकिड़ी को फंड क्रिएट करे सघिजे थो। ऐं हिकिड़ी इहा ॻाल्हि बि असांखे इहा ॿुधणी पवंदी त असांखे असांजी पंहिंजी मौसम में ज़रात खे जेके माण्हू वाबस्ता आहिनि जंहिंमें धणार आहिनि, जंहिंमें हारी नारी आहिनि ऐं जंहिंमें जेके फुटियूं चुंडण वारा, मिर्चनि चुंडण वारा या रोंबे करण वारा माण्हू आहिनि। ऐं सम्झां थो त जिते असां ॿिज जे लाइ ऐं ॿियनि सहूलियतनि जे लाइ ॾियूं था त उते उन्हनि खे को इंसेंटिव ज़रूरु ॾिजे ताकी हू पंहिंजो को थधे पाणी जो कूलर वठी सघनि ऐं उते कोई वेही हू पंहिंजी इलाज मुआवजे लाइ या कंहिं मोबाइल को अहिड़ो सिस्टम हुजे जंहिंमें हीट स्ट्रोक जीअं ॿुधायो ORS जेको आहे उहो हीट स्ट्रोक खां बचाए सघे थो। उन में इलेक्ट्रोलाइट्स आहिनि, थधे पाणी जूं कुझु बोतलूं जेके आहिनि से उहे उते डिस्ट्रीब्यूट करे सघजनि थियूं। ऐं अहिड़े नमूने सां असांखे ज़रात जे माण्हुनि खे, धनारनि खे, पोखाई करण वारनि खे बि तरजीह ॾेई हुकूमत जे प्रोग्राम में या सोशल नेट में असांखे उन्हनि खे आणणो पवंदो टू सेव देयर लाइफ, टू सेव देयर हेल्थ एंड एनर्जी। जेकॾहिं एनर्जी न हूंदी उन गर्मी में पघर में हूंदा त हू छा कमु करे सघंदा। सही था चओ डॉक्टर साहब, बिल्कुलु ईअं ई आहे। अच्छा, असां जेको आहे सो माना क्लीन एंड ग्रीन ये स्लोगन गो ग्रीन, वी हैव टू क्लीन आवर पाकिस्तान, आवर कंट्री, इहे शयूं त ॿुधंदा आहियूं पर उहे सभु शयूं वरी अमल में कुझु घटि नज़र ईंदियूं आहिनि। असां गवर्नमेंट ऑफ सिंध जी बि ॻाल्हि कंदासीं पर हर माण्हूअ जी बि ॻाल्हि कंदासीं छो त जिते ॿधीअ में माण्हू कमु करे सघनि था, ठीकु आहे, गवर्नमेंट जा कुझु जेको आहे सो तव्हां ताईं शयूं बि पहुचनि थियूं पर वण पोखणु, ॿूटो पोखणु, उनजी हिफ़ाज़त करणु हर माण्हू जो इहो मुंहिंजे ख़्याल ज़ाती फ़र्ज़ु बि आहे। सो इहो कीअं हुजणु घुरिजे? तमामु ज़रूरी आहे। जीअं ॿुधायो त माण्हुनि खे अवेयरनेस कोन्हे एतिरी। जीअं गवर्नमेंट ऑफ सिंध जी ॻाल्हि कईसीं त गवर्नमेंट ऑफ पाकिस्तान जेको आहे न हिन वक़्तु स्किल्स नॉन फॉर्मल एजुकेशन उहे प्रोग्राम जेके से ॾिना आहिनि त माण्हू जेको आहे न हथु हीअं न करे, माण्हू खे पाण खे स्किल हुजे। पोइ उन में वेब डिज़ाइन आहे या कंप्यूटर आहे, लिटरेसी आहे, मुख़्तलिफ़ जेके शयूं, प्लम्बर जो कोर्स आहे, इलेक्ट्रीशियन जो कोर्स आहे, फ्री ऑफ कास्ट। इहे ऑनलाइन कोर्स बि थियनि पिया, फिज़िकल बि थियनि था। सिंध जे, पाकिस्तान जे मुख़्तलिफ़ शहरनि में इहो जेके बि इदारा आहिनि इहो कोर्स कराइनि पिया त उहे माण्हू असांजा जेके आहिनि न वञी माण्हू ॾे हथु टंगीनि था, पोइ चाहे ज़मीनदार ॾे टंगीनि, चाहे फैक्ट्री वारे ॾे, चाहे दुकान वारे ॾे, त उहे इहे स्किल्स सिखनि। जॾहिं स्किल सिखी वेंदा त हू पाण कमु जेको आहे न ऑनलाइन कोर्स बि कंदो, पाण ॿिया माण्हू बि तयारु कंदो। त इहा शइ तमामु जेका आहे ज़रूरी आहे त असीं स्किल जे तरफ़ अचूं। असीं रुॻो चऊं था त गवर्नमेंट जी नौकिरी हुजे, हिकिड़ो डेली बेसिस वारो माण्हू कमाइण वारो आहे, हिकिड़ो मंथली बेसिस वारो आहे। माण्हू जो कॉन्सेप्ट हिते वञी रहियो आहे। असीं फॉलोवर आहियूं, क्रिएटिव थियूं। पुराणे ज़माने में ॾिसो केतिरनि माण्हुनि जेके जेके इदारा ठाहिया, जेके जेके शयूं माना मुतारिफ़ करायूं, उन मां लखे माण्हू फ़ाइदो वठनि पिया। पर असांजो पाकिस्तान जो जेको माण्हू आहे या सिंध जो जेको माण्हू आहे इंटेलिजेंट आहे, होशियारु आहे, बहादुर आहे, दलेर आहे, पर हुनखे जेको आहे न गाइडलाइन किथां कोन पई मिले, हुनखे सपोर्ट नथी मिले। असांजो जेको यूथ आहे अक्सर करे ॾिठो वियो आहे त उहे माण्हू जेकॾहिं यूनिवर्सिटी में पढ़नि पिया पर हू कंबाइन हिकिड़ो रूम वठी ॿ टे हज़ार रुपया करे ट्यूशन बि पढ़ाइनि पिया। इहो अक्सर ॿाहिरि जो ॿारु करे पियो, शहर जो ॿारु इन तरफ़ न आहे। त असां तमामु जेको आहे घटि आहे। त असां स्किल जे तरफ़ तमामु घणो जेको ज़रूरी आहे अचूं ऐं क्रिएटिव थियूं। ऐं जॾहिं असां माइंड मैपिंग कंदासीं, असां क्रिएटिव जे तरफ़ ईंदासीं त हीअ इदारा जहाज़ कीअं ठहियो, ट्रेन कीअं ठही, इरिगेशन निज़ाम कीअं आयो, त इहे माण्हू हुया। जी जुनैद साहब, तव्हां बिल्कुलु सही पिया चओ, ॾाढे सुठे अंदाज़ में तव्हां ॻाल्हि कई आहे। ऐं मीडिया इन्हनि तमामु शयुनि खे हाईलाइट बि कयो आहे। असां औरतुनि खे बि उहो कतार में बीहंदे ॾिठो आहे, उहो चंद पैसा वठंदे ॾिठो आहे एंड स्टिल। पर इहा ॻाल्हि तव्हांजी मूंखे ॾाढी ज़बरदस्त लॻी त माण्हू खे स्किल सेखारिजे
उनखे रिस्पॉन्सिबल बणाइजे, उनखे ॿुधाइजे त तव्हां कुझु करे सघो था, तव्हां कंहिंखे पाण ख़ुदि सपोर्ट करे सघो था। त इन तरह जी जेके ट्रेनिंग्स आहिनि, इन तरह जो जेको माइंड सेट जेको उहो तयारु करणु ॾाढो ज़रूरी आहे। ऐं अॼु जी इहा घुर्ज बि आहे त तव्हां डिजिटल वर्ल्ड खे ॾिसो था त तव्हां जेको आहे सो उन तरह पंहिंजो पाण खे ग्रूम करण जी कोशिशि कयो। थैंक यू सो मच टू बोथ ऑफ यू। तव्हां आयो, तव्हां असांखे वक़्तु ॾिनो ऐं तव्हांजे वक़्तु ॾियण जा असीं थोराईंदा आहियूं। डॉक्टर हुसैन बख्श कोलाची साहब, आख़िर में तव्हां खां असां मैसेज वठंदासीं। मैसेज सिर्फ़ु इहो आहे त जेके औरतूं रध पचा कनि थियूं उन्हनि खे वधीक गर्मी खां सभ खां वधीक बचिणो आहे ताकी उहे पंहिंजे ॿारनि जी बि देखभाल करे सघनि ऐं वॾी उमिरि वारनि जी देखभाल करे सघनि। ऐं असांजा जेके नौजवान शाखनि वाहन में वञी वेंझनि था ऐं पोइ उहे उन्हनि जो नुक़सानु थिए थो, उन्हनि खे बि घुरिजे त हू गर्मी जे लाइ कुझु ॿिया तरीक़ा इस्तेमालु कनि ऐं पंहिंजी ज़िंदगी खे ऐं सिहत खे ऐं मुआशरे खे हर रोज़ु बहितरी ॾांहुं वठी वञे। ज़बरदस्त डॉक्टर साहब, तमामु सुठो तव्हांजो मैसेज। तव्हां आयो, वक़्तु तव्हां कढियो आहे, तव्हांजी महिरबानी। जी अब्दुल अज़ीज़ जुनेजा साहब, तव्हांजो छा मैसेज हूंदो तमामु व्यूअर्स जे लाइ? मुंहिंजो इहो मैसेज हूंदो त जीअं त सभ खां पहिरीं पाण सां मुहबत करियो, ज़बरदस्त, पोइ पंहिंजे प्यारनि सां, पंहिंजे घर वारनि सां, ऐं जेकॾहिं हींअर गर्मी जी मौसम में तव्हां जिते बि ट्रेवल करियो पिया, ख़ासि करे डेज़र्ट एरिया आहे या बलोचिस्तान जो एरिया आहे या कंहिं बि रूट ते ट्रेवल करियो पिया, त तव्हां सां 2, 4, 5, 10 बोतलूं पाणी जूं ज़रूरु हुजनि। अक्सर ईअं ॾिठो वियो आहे त जेके रोडनि ते ॿार आहिनि उहे डोड़ी ईंदा आहिनि त साईं पाणी पीआरियो, पर पोइ पाणी जेकॾहिं गाॾीअ में अवेलेबल न आहे त उन माण्हू खे इहा शइ न ॾे। माना पाणी एॾो इम्पोर्टेंट पाणी आहे। ऐं हीअ ख़ासि करे इहो मैसेज ॾींदुसि त बसुनि में या गाॾियुनि में जिते बि ट्रेवल करियो पिया न, तव्हां सां पाणी हुजे, फ्रूट वग़ैरह हुजे त भली ॻाल्हि आहे, जेकॾहिं इहा न आहे त घटि में घटि पाणी किथे बि रस्ते ते तव्हां को पोरियत, को लेबर, को मज़दूर नज़र अचे थो त उनखे तव्हां पाणी ॾियो। ज़बरदस्त, ॾाढो सुठो मैसेज तव्हांजो असांजे तमामु नाज़रीन ताईं पहुतो। नाज़रीन, असां अक्सर ॾिसंदा आहियूं त असां जॾहिं गर्मीअ जो ज़िक्र कयूं था त उन ई तरह सभु शयूं हली रहियूं हूंदियूं आहिनि ॿाहिरि। फॉर एग्ज़ाम्पल, तव्हां पंहिंजे घरनि में वेठा आहियो, थधनि कमरनि में वेठा आहियो, पर असांखे न आहे ख़बर त उहो मज़दूर उन फुटपाथ ते मौजूदु हूंदो आहे, उहो वर्कर उन्हनि दुकाननि ते वञी रहियो हूंदो आहे। आम माण्हू पंहिंजे कमकार सां निकिरंदो आहे, छो त रोज़गार जे लाइ, ज़िंदगीअ मुआश जे लाइ माण्हू पंहिंजा उहो जेको आहे न जतन उन्हनि खे कोन था छॾे सघनि। ऐं ॿी ॻाल्हि त कमकार कजे, ज़रूरु कजे, ज़ाहिरी ॻाल्हि आहे, रोज़ी रोटी जे लाइ माण्हू सभु महिनतूं करे थो, पर पंहिंजो ख़्यालु करणु न विसारिजे। ऐं स्पेशली जेके ड्राइवर्स जेके गाॾियूं हलाइनि था, पाणी जूं बोटल्स जॾहिं तव्हां रखो था त उन्हनि जी बि केयर कयो, छो त हिकु बोटल बि जेकॾहिं उन ब्रेक जे साम्हूं अची थी वञे त उन सां बि हादसा थियनि था। त तमामु शयूं जेके बि तव्हां पंहिंजे रोज़मर्रा जी ज़िंदगी में इस्तेमालु कयो था, हर शइ जी तमामु घणी केयर कयो, छो त पंहिंजी सिहत, पंहिंजी केयर ॾाढी ज़रूरी आहे। ज़िंदगी आहे त पोइ सभु शयूं थियूं वञनि। मूंखे ॾींदो इजाज़त ऐं मुंहिंजी इंटायर टीम खे इजाज़त ॾींदो, मुंहिंजे ॿिन्हिनि आयल मुअज़्ज़िज़ महिमाननि खे इजाज़त ॾींदो। नाज़रीन, हिन पूरे प्रोग्राम सां साथ मौजूदु रहियो बैठक प्रीमियम डस्ट जो। बैठक प्रीमियम डस्ट ख़ुशियुनि जो मक़सदु इहा आहे, गॾिजाणियूं बैठकूं, हिकु सुठी बैठक लाइ अहिड़ी चांहि ज़रूरी आहे जेका उनजी पंहिंजाइब सां हम आहंग हुजे। सो हिन स्पॉन्सरशिप सां पंहिंजे इख़्तिताम ते पहुती आहियां। इजाज़त ॾींदव, इंशाअल्लाह सुभाणे गॾु आहियूं। अल्लाह निगहबान।